अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उदऊनी अस्तजिब लकुम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। पोखणी अथई त पोख अदानत वीदई मुद चढ़ी पानी थी दुई पोयारो पोइ सुकी थी दई सो जिते लुणंदो सजो लोक मता सिकी हिकिड़े संगला। पर जॾहिं साथी अड़न थे सद कयई तॾहिं ॿुधई ना ॿोड़ी हमराही तन हो तन सां तो जोदऊं ना जोड़ी पलव जाम पुनल जो तो झलियो ना ड्रोड़ी
हाणे नाह कुनिदोरी थी कबरन में कोको करी हाणे नाह कुनिदोरी थी ऋणन मेरी हूँ करी दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लाइट ॾाढो तंग थी करे जे नाराज़ न थी यार लाइट विसाए छॾी अॻे ई असां अध थी मुअज़्ज़ज़ सामईन किराम अज जो ही प्रोग्राम गोठ धणी बख्श कणियाल उनमें प्रोग्राम कंदड़ असांजो दोस्त मोहम्मद अमीन कणियाल जह पंहिंजे मरहूम मगफूर बाबा जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां यानी मरहूम नजर मोहम्मद कणियाल जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां ज़िक्र जी हिक महफिल सजाई छा कयो थे ज़िक्र जी महफिल सजाई थे ज़िक्र चाहे इंशाअल्लाह ताला अगते हलंदासीं पहिरीं फिलहाल थोड़ो सादगीअ में ॿुधाईंदो वञा त महफिल सजियल आहे ज़िक्र जी ऐं सभु ज़िक्र कहजो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ मुझे करीम रब जे जेको हिन कायनात जो खालिक जेको हिन कायनात जो मालिक जंहिं हिन कायनात में पंहिंजे कुदरत जा रंग भरिया आहिनि किथे मोहब्बत जा रंग भरिया आहिनि किथे सूह जा रंग भरिया आहिनि किथे जवानी जा रंग भरिया आहिनि किथे कमाल जा रंग भरिया आहिनि किथे ॾाढ जा रंग भरिया आहिनि सभु रंग मालिक साईं भरिया आहिनि त मिड़ई तारीफ़ूं उन करीम रब जे लाइ जेको हिन कायनात जो खालिक ऐं मालिक आहे पोइ उन खालिक ऐं मालिक पंहिंजे पाक क़ुरान करीम में चयो आहे त बहराड़ी जी ॿोलीअ ने करे सादड़ा सादड़ा लफ़्ज़ ॻाल्हायां मुझे करीम रब फरमायो आहे त जेको न मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां बि उन जो ज़िक्र कंदो आहियां छा अल्लाह फरमायो आहे जेको मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां बि उन जो ज़िक्र कंदो आहियां जेको मूंखे यादि कंदो आहे मां बि उन खे यादि कंदो आहियां जेको मूंखे माण्हुनि में वेही यादि कंदो आहे मां उन खे मलाइकनि में वेही यादि कंदो आहियां पर इएं चवण ॾे मूंखे त रब चवे थो जेको न मुंहिंजे ज़िक्र जे लाइ फर्श ते महफ़िल सजाईंदो आहे मां उन जे लाइ वरी अर्श ते महफ़िल सजाईंदो आहियां याने सादन जुमलन में चवां त हिन ज़मीन ते ज़िक्र जी महफ़िल सजाइण सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न सादी ॿोलीअ में चवां त हिन ज़मीन ते ज़िक्र जी महफ़िल सजाइण सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे अगर महफ़िल ज़िक्र या महफ़िल दुरूद दुरूद खे अलॻि न कयां छो त उहो बि ज़िक्र मालिकनि जो आहे याने महफ़िल ज़िक्र जी महफ़िल सजाइण अगर इंसान ते हुजे त इंसान त दुनिया में घणई आहिनि पर सभई कोन था महफ़िल ज़िक्र जी सजाइन अगर महफ़िल ज़िक्र जी सजाइण इल्म वारनि जो ख़ासो हुजे त माशाअल्लाह वॾियूं वॾियूं डिग्रियूं रखण वारा खोड़ तव्हांखे मिलंदा मालूम थियो त न इल्म वारनि जो बि ख़ासो माना उन जे लाइ बि ख़ासि न आहे जेकॾहिं ज़िक्र जी महफ़िल सजाइण ख़ासि दौलतमंदनि जे नसीब में हुजे ॾिसूं था पिया त दौलतमंद बि खोड़ पर महफ़िल कोन था सजाइन भला जेकॾहिं ज़िक्र जी महफ़िल सजाइण रुॻी ॾाढ़ीअ वारनि जे ठीके हुजे त ॾाढ़ीअ वारा बि खोड़
मगर ज़िक्र जी महफ़िल कोन था सजाइन। हाणे सब अदा उबासी ने बैठा सवाल पैदा थियो त आखिर ज़िक्र जी महफ़िल सजाइण जो ही रंग लगंदो कंहिंखे आ, जो ही रंग उनखे लगंदो आ जंहिंखे मुंहिंजो रब घुरंदो। जहते चहते लफ्ज़ है जहते मुझो करीम रब पंहिंजी निगाह ख़ास फरमाइंदो आ, पो इहो न ॾिसंदो आ त ही पढ़ियल आ या अणपढ़ियल आ, इहो न ॾिसंदो आ त हे मौलवी आ या गुनाहगार आ, इहो न ॾिसंदो आ त हे अमीर आ या हे फ़कीर आ। जहते भी यार राज़ी थींदो आ उनखे पंहिंजे कुर्ब ऐं पंहिंजे ज़िक्र जी महफ़िल सजाइण जी तौफ़ीक़ अता फरमाइंदो आ, या उनखे पंहिंजे ज़िक्र जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाइंदो। सजाइण ऐं वेहण ॿ अलॻि शयूं आहिनि, सजाइण ऐं वेहण ॿ अलॻि शयूं आहिनि। तव्हां सां महफ़िल में आया आहियूं, मौलवी साहब थी सके तो कावड़ी जी हलियो वञे, छा तऊं मानी सही कोन मिली, मौलवी साहब जो मूड ख़राब थी, अदा मौलवी साहब के पैसा सही कोन मिलिया, मूड ख़राब थी। तव्हां भी कावड़ी जी सको था, वियासी वेहण जे लाइ जगह मुनासिब कोन हुई, कावड़ी जी सको था। मानीअ में बूटियूं सही कोन हुयूं, कावड़ी जी सको था। मालिक असां के खुश मरहबा कोन कई, कावड़ी जी सघूं था। लेकिन जंहिं महफ़िल सजाई आ उहो कंहिंसां बि कोन थो कावड़ी जे, छो? सोचो इहो जुमले ते गौर कजो, जंहिं महफ़िल सजाई आ उहो त कंहिंसां बि कोन थो कावड़ी जे। मौलवी कावड़ी जे उनखे जो सही माफ़ कजा, आम माण्हू कावड़ी जे उनखे तो बाहूं मथे यार माफ़ कजा। आखिर राज़ कहिड़ो आ? आयो त मौलवी भी महफ़िल में आ, नात खान भी महफ़िल में आ, तव्हां भी महफ़िल में आहियो, लेकिन गौर कयो मुंहिंजा दोस्त फर्क आ, महफिल सागी आ, लेकिन कर्म जो फर्क आ। याद रखी छड़ियो, ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। बुजुर्ग फरमाइंदा हन जी उन्हनि खे जन जी सिखाए। जह महफिल सजाई, जह महफिल सजाई, केतरो टाइम अग में मौलवी जे पुठियां लगो सही मुखे तारीख ॾियो, नात खानन ॾे वियो यार अचजो, पाड़े वारन ॾे वियो यार अचजो। आखिर हिन खे छा थो मिले? भत भी पाण थो करे, खैरात भी पाण थो करे, खर्च भी पाण थो करे, वठे भी कंहिंखां कोन थो, पाहत भी कोन थो वठे, मनहु भी कोन कुछ वठे थो, चओ न कुछ भी कोन थो वठे। सोचो मुंहिंजा दोस्तो, वठे भी कुछ कोन थो, हिक हिक करे वञे थो त अचजो, हिक हिक के मिंथ तो करे त अचजो। इन अचजो में राज कहिड़ो आ? अल्लाह जो कुरान तो ॿुधायां तोखे, इन जुमले में ही त सॼो राज रखियल आ, जंहिंजे समझण जी अल्लाह ताला तौफीक अता फरमाए। कुरान करीम जे अंदर मुझे अल्लाह जी ज़ात, मुझे महबूब मुस्तफा ते नाज करे, उन जे उम्मत ते नाज कहिड़नि लफ्ज़नि में करियो? अल्लाह फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। ओ मुझा महबूब तुझी उम्मत ॾाढी भली आहे, तुझी उम्मत ॾाढी भली आहे। हालांकि तव्हां सां पंहिंजे लक्षणनि ॾे ॾियारियो, कहिड़ी भलाई आहे तव्हां सां में? जिंदगी जा गुनाह सब कया थो, चोरी तव्हां सामे, जिन्ना तव्हां सामे, ॾाढ मुड़सी तव्हां सामे, शराब खोरी तव्हां सामे, मुंहिंजा दोस्त अजीज पराओ हक खाइण तव्हां सामे, कूड़ तव्हां सामे, सब मौजूद हन ऐब। पोइ बि रब थो चवे महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। सवाल पैदा थियो असां में त लक्षण आहे ई कोन को, रब चवे थो भला हो, राज़ कहिड़ो आहे? रब चवे थो तव्हांजी निगाह पंहिंजे लक्षणनि ते आहे, मुंहिंजी निगाह पंहिंजे यार ते। मां अल्लाह पंहिंजे यार सां जो कुर्ब कयो आहे, मां ख़ुदा पंहिंजे महबूब सां जो कुर्ब कयो आहे, उन जे करे तव्हां ते ईअं कयो थम मां रब कुर्ब जो पंहिंजे महबूब जे उम्मत मां, पंहिंजे महबूबनि जे ग़ुलामनि मां कंहिं हिकिड़े खे चूंडे छॾींदो हा। उहो कोन को अहिड़ो अमल कंदो आहे, कंदो हिकिड़ो आहे, कुर्ब सभिनी ते थी वेंदो। कुर्ब अमल कंदो हिकिड़ो आहे, लेकिन कुर्ब सभिनी ते थी वेंदो आहे। अॼु ही अमल कयो कंहिं मोहम्मद अमीन कणियाल, महफ़िल सजाई कंहिं मोहम्मद अमीन कणियाल, लेकिन जेके आया हूं इंशाअल्लाह खाली त कोई भी कोन मोटंदो।
जेके भी आया हो खाली इंशाअल्लाह कोई न मोटंदो थी न तो सके मींह वसे ऐं ज़मीन न पुसे इएं त थी न तो सके हाँ एतिरो ज़रूर आहे मींह वसंदो ज़मीन पुसंदी इहो निज़ाम खुदा जो आहे लेकिन फ़र्क़ ज़रूर हिकिड़ो आहे जंहिं ज़मीन मथे निहार झुड़को ने फ़कीर मींह वसंदो ज़मीन पुसंदी लेकिन हाणे फ़र्क़ इहो आहे त जेका ज़मीन कमायल हूंदी मींह वसण खां पोइ पुसंदी पुसण खां पोइ में गुल निकरंदा पर जेका ज़मीन कमायल न हूंदी उन में लाणी निकरंदी जेका कमायल न हूंदी उन में सिम थींदी जेका कमायल न हूंदी उन में पल थींदी ओ मुंहिंजा मिठड़ा भा हे जेका महफिल ज़िक्र जी थी आहे हे अल्लाह जे रहमत जो मींह वसी रहियो आहे आया बि ते सभईं पर यार गुल उन जे ज़मीन में फुटंदा हे जेका तुंहिंजी दिलि आहे तुंहिंजी ज़मीन हे जेका तुंहिंजी दिलि आहे इहा तुंहिंजी ज़मीन आहे हाणे इन ज़मीन में गुल उन जे में फुटंदा जेको घरों इन नियत सां आयो अॼु वञी पंहिंजे रब जे ज़िक्र जे महफ़िल में थो वेहां महबूब जो शान ॿुधंदुसि अल्लाह जो क़ुरान ॿुधंदुसि आहियां त गुनाहगार पर मन मुंहिंजो रब मूं गुनाहगार जे मथां रहम करे हाणे इहा नियत करे आयो घरों ही ज़मीन पंहिंजीअ खे गंद किचरो कढी हरड़ा ॾेई साहिर ॾेई ठाहे तयार करे बिज जे इंतजार में आयो जीअं हिते पहुचंदो वियो रहमत वसंदी वई हेॾो खुदा जे क़ुरान जो महबूब जे दुरूद जो बिज थींदो वियो हाणे हे गुल न फुटंदा त ॿियो छा फुटंदो करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है आती है बहारें गुलशन में हर फूल मगर कब खिलता है मौसमे बहार त ईंदी आहे मगर हर गुल पंहिंजे मंज़िल ते को न पहुचंदो आहे को कचड़ो ई टुटी पवंदो आहे को अध में टुटी पवंदो आहे को खुश नसीब पंहिंजे मंज़िल ते बि पहुचंदो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहब्बत सबको कंदो आहे मगर सिलो सभिनी खे न मिलंदो आहे कन खे रोंदे ॾिसंदा हो कन खे खिलंदे ॾिसंदा हो महफ़िल ज़िक्र जे महफ़िल में अचण वारा घणा हूंदा आहिनि लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वंड मिलंदो बि सभिनी खे आहे लेकिन उन्हनि जे मथों त पंहिंजे दिल खे तयार करे था चली उहो ई गंद किचरो दिल में भरियो पियो आहे जे गंद किचरो भरियो पियो त सिम थी वेंदी खुदा जो मींह जॾहिं वसंदो आहे ओ मुंहिंजा मिठड़ा भा ज़मीनुनि खे कोन ॾिसंदो आहे हे वली दाद जी ज़मीन आहे करीम दाद जी ज़मीन आहे हे निमाज़ीअ जी ज़मीन आहे बेनिमाज़ीअ जी ज़मीन आहे कॾहिं बि ईअं कोन थियो आहे अल्लाह जे रहमत ते तवज्जह कर मुंहिंजो अल्लाह जॾहिं पंहिंजे रहमत जो नुज़ूल कंदो आहे त गुनाहगार जे ज़मीन ते बि उहो ई मिठड़ो मींह वसाईंदो आहे त नेकोकार जे ज़मीन ते बि उहो ई मिठड़ो मींह वसाईंदो आहे मुंहिंजो अल्लाह फरमाए थो इहा ऊच नीच तो वटा इहा हेठां ई मथां ई तो वटा रब जे तो मूं वटि कान मां त करीम हां मां त करम करण वारो हां हाणे तोखे पाण खे सोचणो आहे त तूं मां रब जे करीब केतिरो थो थी मां तुंहिंजे करीब हां मां तुंहिंजे गॾु हां मां जॾहिं रहमत वसाई मां कोई फ़र्क़ कोन कयो हाणे तोखे फ़र्क़ करणो आहे त तूं मूंखे पसंदि थो करीं या मुंहिंजे हिन पैदा कयल मख़लूक खे या मर्जी तुझी आहे खालिक सां प्यार करी या मखलूक सां प्यार करी मखलूक सां प्यार कंदे त दर दर ते धिका खाईंदे खालिक सां प्यार कंदे त मखलूक तुंहिंजे दर ते धिका खाईंदी फ़र्क़ु इहो जन खालिक सां प्यार कयो अॼु मखलूक हुननि जे दर ते पई आहे जन मखलूक सां प्यार कयो उहे दुनिया जे दरनि ते ॾिसो पिया त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरें जुमिले ते मोटी अचां त हीअ महफ़िल जेको सजाईंदो आहे उहो सभु को न सजाईंदो आहे जंहिं ते निगाह ख़ासि थींदी आहे उहो सजाईंदो आहे पोइ भले तव्हां असांजे हे मुंहिंजो पंहिंजो अक़ीदो ई ईमान आहे उहो तव्हां असांजे नज़र में भले गुनाहगार छो न हुजे लेकिन हुन जे अंदर में दिलि में इहो ख़्यालु आयो कीअं क़ुरान करीम पढ़ी ॿुधाईंदुसि मां त दिलनि जे मथां हुकूमत दौलत सां न थींदी आहे दिलनि जे मथां हुकूमत डंडे सां न थींदी आहे दिलनि जे मथां हुकूमत नाले सां न थींदी आहे दिलनि जे मथां हुकूमत कंहिंजी आहे चओ मुंहिंजे करीम रब जी आहे पोइ जंहिं ते ख़ुदा राज़ी थींदो आहे पोइ उहो ख़ुदा दिलियूं बि उन जे हवाले करे छॾींदो आहे क़ुरान करीम जी आयत पढ़ी ॿुधायां तव्हांखे अल्लाह जे ज़ात फरमायो लौ
अनफक़त मा फिल अर्द जमीअम मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम इन्नल्लाह अज़ीज़ुल हकीम। मुझे सुने करीम रब फरमायो दिलनि ते हुकूमत करण जे लाइ तव्हां ज़मीनूं सभु ख़र्च करे छॾियो, इन रूए ज़मीन खे क़ुर्बान करे छॾियो, मगर मुंहिंजो रब थो चवे दिलनि ते हुकूमत कोन करे सघंदो। जंहिंजो ज़िंदह मिसाल कारून जो खजानो आ, ज़िंदह मिसाल नमरूद जी बादशाही आ, ज़िंदह मिसाल फिरौन जी मुंहिंजा दोस्त उन जी जवानी या फिरौन ताकत आ। मुंहिंजो दोस्त अज़ीज़ घड़ी खन जी हुकूमत आई हली वई, अॼु जेको यादि थो करे ज़िल्लत सां उन खे यादि थो करे। मुंहिंजो अल्लाह थो फरमाए दिलनि ते हुकूमत मां अल्लाह जी हूंदी आ, मां अल्लाह जे हुकूमत जो तव्हां जे आॾो मिसाल इहो वा जेको मां अल्लाह सां प्यार कंदो वा, मां अल्लाह उन जी रसाई इंसान जे दिलनि ताईं करे छॾींदो हां। हिकिड़ो मिसाल ॾेई हलां, मियां मोहम्मद अमीन कैनाल जे कणियाल जे बाबा साईं खे घणा साल गुज़रिया आहिनि दुनिया छॾे? आहे मोहम्मद अमीन तव्हां वेठा न, घणा साल गुज़रिया आहिनि? 6 साल, 6 साल, 10 साल, 20 साल, 30 साल, 50 साल, वरी जॾहिं पोयर थियो त अॻियों विसरी वियो। छो विसरी वियो? हा, विसरंदा उहे आहिनि जेके यार सां नीह कोन लाईंदा आहिनि, ऐं जेके नीह लाईंदा आहिनि 50 साल न, 100 साल न, 200 साल न, सदियूं न, ज़मानो न, उहे हुक्मराननि जा मोहताज न आहिनि, ज़माने जा मोहताज न आहिनि, वक़्त जा मोहताज न आहिनि। काइनात जे निज़ाम सां गॾु मुंहिंजे करीम रब जो वाइदो थियल आहे, जेको मुंहिंजो थी वेंदो आहे सभु कुझु उन जो थी वेंदो आहे। जंहिंजो ज़िंदह मिसाल थो ॾियां, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पीरन जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी, जंहिंखे तूं उर्फ़े आम में दस्तगीर बादशाह पीर चवंदो आहे, मुंहिंजा दोस्त 900 साल जो अरसो गुज़री चुको आहे। घणो ॻाल्हा घणो? 900 साल जो अरसो गुज़री चुको आहे। लेकिन अॼु बि जॾहिं 11 जी राति थींदी आहे, जबलन में हलियो वञ, महबूबे सुबहानीअ जा आशिक क़ुरान जा ख़तमा पिया पढ़नि, देगियूं पिया विरहाइनि, झंगलनि में हलियो वञ इहा ई सूरत हाल, शहरनि में हलियो वञ इहा ई सूरत हाल। ईअं न त रुॻी पाकिस्तान में, दुनिया जे जंहिं बि ख़िते में वेंदे इहो छो थी रहियो आहे? मुंहिंजो अल्लाह पंहिंजो वाइदो सचो करे ॿुधाए रहियो आहे त इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे बेनियाज़ रब वाइदो करे छॾियो आहे पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि, जन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल सालिह कया, मां अल्लाह उन्हनि जे लाइ रहमान, उन्हनि जे लाइ दिलनि में रहम पैदा करे छॾिया, मुहब्बतूं पैदा करे छॾियूं। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ज़मानो गुज़रंदो वियो, बादशाह तब्दील थी विया, कंहिंखे बादशाह यादि कोन्हे, पीराने पीर अॼु बि यादि आहे, नस्लनि में यादि आहे, नंढड़नि खे यादि आहे, वॾड़नि खे यादि आहे। मिसाल इन जे लाइ ॾिनुमि त मुंहिंजा दोस्त, जेको उन जो थींदो आहे सभु कुझु उन जो थी वेंदो आहे। फ़ैसिलो तोखे करणो आहे,
त हिक जो थो थी या दर दर जूं ठोकरूं थो खाई, मर्ज़ी तुंहिंजी आहे, फ़ैसिलो तोखे करिणो आहे। जेको हिक जो थींदो सभु कुझु उन जो थींदो, ऐं जेको हिक जो न थींदो घुमी ॾिसे, छो त मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे, जेको मां अल्लाह जे दरबार में हीअ पेशानी दिल सां गॾु झुकाईंदो आहे, मां अल्लाह जे दरबार में हीअ पेशानी दिल सां गॾु तवजह कजां, सजदा त सभु को ॾींदो आहे, पर सुहिणो लतीफ़ तो फरमाए सजदा सुहन तन, सजदा सुहन तन जन खे परख पिरीअ जी, सजदा सुहन तन जन खे परख पिरीअ जी, बाक़ी मंझि मस्जिदुनि माण्हुनि मथा गसाया, निमाज़ी तोखे हज़ारे मिलंदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन जो मतिलब इहो न आहे त तूं निमाज़ न पढ़ी, निमाज़ी तोखे हज़ारे लखे करोड़े मिलंदा, मगर निमाज़ उन जो मक़ाम निरालो आहे जेको सजदो ज़मीन ते हुजे, दिल यार जे हुज़ूर में हुजे, सजदो पेशानी ज़मीन ते हुजे, दिल करीम रब जे दरबार में हुजे। अञा जेकॾहिं चवीं त मां वधी चवां, पेशानी ज़मीन ते हुजे, हे अखड़ियूं हे मथो ज़मीन ते हुजे, ऐं हे अखड़ियूं यार जे दीदार में हुजनि। जेकॾहिं ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ मुंहिंजा बहराड़ी जे रहण वारा भा, ॻोठ धणी बख्श कणियाल जे ॻोठ में ज़िक्र जे महफ़िल में वेहण वारा मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमाननि ते गौर कर, यादि रखी छॾिजां, अल्लाह जो क़ुरान दलील में पढ़ंदो हलंदुमि। मुंहिंजे रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो आहे त मुंहिंजो नबी जेको बि हुजे, आदम हुजे या ईसा सुहिणो हुजे, मूसा कलीमुल्लाह हुजे या नूह अलैहिस्सलाम हुजे, मुंहिंजो सुहिणो रब थो फरमाए जेको मुंहिंजो नबी आहे। छो त यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त, नबी इबादत सां कोन बणबो आहे, नबी ख़ानदान ते कोन बणबो आहे, नबी उहो हूंदो आहे जंहिंखे मुंहिंजो अल्लाह आलम अरवाह में इंतखाब करे छॾींदो आहे त हे मां अल्लाह जो नबी आहे। उहो आलम अरवाह में भी नबी हूंदो आहे, अमड़ जे पेट में भी नबी हूंदो आहे, ज़मीन जे तख्ते ते अचण वक्त भी नबी हूंदो आहे, ज़मीन जे तख्ते ता मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी बुरको मटण खां पोइ भी नबी हूंदो आहे। ऐलान नुबुवत रब जी मर्ज़ी आहे, कंहिंखो बचपन में कराए ख़ुदा जी मर्ज़ी आहे, कंहिंखो 40 सालनि खां बाद में कराए ख़ुदा जी मर्ज़ी आहे। इहो मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए जेको भी नबी हूंदो आहे उहो लबड़ा तॾहिं चोरींदो आहे जॾहिं हुकुम मां रब जो हूंदो आहे। छो त नबी आहे कंहिंजो, ॻाल्हि कंहिंजो आहे, बनायो कंहिं अथसि, बनायो छाजे लाइ अथई, पंहिंजे मखलूक जे हिदायत जे वास्ते। यादि रखी छॾ मुस्लमान, तुंहिंजो असांजो अमल पंहिंजे लाइ हूंदो आहे, छो त उम्मती हूं, इहो उम्मतीअ जो एज़ाज़ आहे त उन जो अमल पंहिंजे लाइ, ऐं जंहिंखे नबी जो एज़ाज़ आहे उन जो अमल उम्मत लाइ हूंदो आहे। तुंहिंजो असांजो अमल सवाब जे लाइ, नबी जो अमल हिदायत जे लाइ हूंदो आहे। छो त नबी जो अमल सवाब जे लाइ न, छो त हू आहे ई नबी। कायनात जे अंदर जेके भी इंसान हन उन्हनि में अफजल ऐं आला इंसान केरा, चो नबी आ। जेको अफजल ऐं आला है त उते हाणे सवाब ऐं गुनाह जो कॉन्सेप्ट खत्म थी वियो। नबी जी जेका जिंदगी हूंदी आ उहा सवाबन जे लाइ न हूंदी आ, उन जी जिंदगी मखलूक ख़ुदा जे हिदायत लाइ हूंदी आ। अल्लाह जो नबी जेकॾहिं अमल न करे त तो असांखे केरु सेखारींदो? तूं असां त ढगा जे ढगा रहिजी वञो। उस्ताद
जेकॾहिं स्कूल में न पढ़ाए चुप कयो वेठो हुजे त ॿार जहिड़ो छेणो ईंदो अहिड़ो ई छेणो पियो हूंदो। जॾहिं उस्ताद पढ़ाईंदो लिखाईंदो तॾहिं ॿार पढ़ंदो। अल्लाह जे नबी जी ज़िंदगी मखलूक ख़ुदा जे लाइ हिदायत जो सरचश्मो हूंदी आहे। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त, अल्लाह जो जेको बि नबी हूंदो आहे ज़ुबान उन जी हूंदी आहे, कलाम ख़ुदा जो हूंदो आहे। अल्लाह जो जेको बि नबी ज़ुबान उन जी कलाम ख़ुदा जो। त पोइ अंदाज़ो लगा हर नबी जी ज़ुबान हूंदी आहे, कलाम ख़ुदा जो हूंदो आहे। पर जॾहिं तो असां पंहिंजे आका करीम मदीने जे ताजदार जो ज़िक्र कयूं त दिल ऐं दिमाग़ मां आवाज़ ईंदो त तो असांजो आका फ़क़त नबी नाहे बल्कि नबियनि जो सरदार आहे। फ़क़त नबी नाहे, इमामुल अंबिया, तमाम अंबिया जो इमाम। अंदाज़ो लगा त उन करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ुबान मां जेके कलमात निकरंदा उन्हनि में ख़ुदा जे रज़ा जो मक़ाम छा हूंदो। अर्ज़ो कर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अर्ज़ पे कयुमि। कहिड़ो अर्ज़ पे कयुमि? मूंखे यादि आहे। तहां मां कंहिंखे यादि आहे त मूं ॻाल्हि कहिड़ी पे कई? न। छा थींदो सुबुह जो हमराह खां पुछंदा, ॾे ख़बर राति वेह मियां मोहम्मद अमीन प्रोग्राम करायो। हा यार वियोसि। महफ़िल ॿुधई? हा यार। भला यार वाह जे नात खान हुया यार, मौलवीअ बि घटि कान कई। चई छा कई? चई दिला मट भञी छॾी। अदा तूं दिला मट पंहिंजा सुक करीअ त मौलवी छो तुंहिंजा भञे? भला ॾे ख़बर चयई छा? यार सच पुछी ने, चयो वीचारे ॾाढो, पर चई अलाए छा। ईअं न कर मुस्लमान, इहो तुंहिंजो मरक न आहे, इहो तुंहिंजो शान न आहे। जेका ॻाल्हि ॿुधी तवजह सां ॿुध ऐं उते ज़हन हुजे। मां सजदन जी ॻाल्हि पे कई त मज़ो तॾहिं आहे जॾहिं हीअ पेशानी हे निरड़ हे अखियूं फर्श ते हुजनि ऐं हे अखियूं वरी दीदारे यार में हुजनि। हाणे यादि आयो? उन जे दलील मां ॻाल्हि खे मथे खणी वयुमि त मुंहिंजे करीम आका मतां तुंहिंजे ज़हन में ख़्याल अचे, मतां ख़्याल अचे त सजदो फर्श ते, दीदार अर्श ते कीअं थींदो। मतां तुंहिंजे ज़हन में ख़्याल अचे, मतां तुंहिंजे दिल में ख़्याल अचे। मुंहिंजे करीम आका मदीने जे मीर फरमायो, चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो, ओ निमाज़ी, ओ निमाज़ी, ओ अल्लाह सां कचहरी करण वारा, जॾहिं निमाज़ में बीही, जॾहिं निमाज़ में बीही त इहो ख़्याल कर बीठो निमाज़ में हां दीदार यार जो थो पियो कयां। तवज्जह कर, कंहिं फरमायो, चो इमामुल अंबिया। ईअं न हुजे त तूं बीठो निमाज़ में हुजी मेहन जो गाह पियो करी, बीठो निमाज़ में हुजी पोइ ते कणक जा गॾा पियो खणी, बीठो निमाज़ में हुजी दुकानदार आहीं त वेठो सौदो तोरी। मुंहिंजा यार निमाज़ त थी वेंदी, पर इहे कुकड़ वारा ठूंगा लॻा, फर्ज़ अदा थी वियो, कर्ज़ अदा थी वियो, यार जी मुलाक़ात कान थी। हिकिड़े मिंट जे लाइ सभु नौजवान वॾड़ा नंढड़ा समझदार वेठा हो। हिकिड़े मिंट लाइ मूंखे प्यार में जवाबु ॾियो। जेकॾहिं वज़ीर आला सिंध जो हिते अची वञे, बीठो हुजे, तव्हां असां उन जे साम्हूं हुजऊं, ॻाल्हायूं उन सां पिया ऐं निहारियूं हेॾे पिया, त छा तव्हां असांजी दिल दिमाग़ ज़मीर इहा ॻाल्हि तस्लीम कंदो? जवाबु ॾियो मूंखे। छो त चरियो हिते को बि कोन्हे, सभई मानड़ी खाओ था ऐं वात मां था खाओ। अगरि तव्हां मां को कननि मां थो खाए त पोइ भले उहो जवाबु न ॾे। जेकॾहिं हिन वातड़े सां था खाओ त जवाबु ॾियो। वज़ीर आला जे साम्हूं हुजऊं, ॻाल्हायूं उन सां, निहारियूं कंहिं ॿिए पासे, इहा ॻाल्हि अख़लाक़ी तौर ते मुनासिबु आहे? ओ मुस्लमानो, थोरो सोचो।
ओ निमाज़ियो निमाज़ियो निमाज़ूं त पढ़ो था पर इन निमाज़ खे रुगी ठूंगा न बनायो। हकीकत खे ॾिसो त जेकॾहिं हिकिड़ो वज़ीर आला आहे, अॼु आहे टियों ॾींहुं क़ाइम अली शाह हो, अॼु साईं मुराद अली शाह, सुभाणे ख़बर न अञा को टियों अचे वेंदो, यानी हिकिड़ी कुर्सी पिरणी गिरणी जन वटि घड़ी खन जी ताक़त आहे, घड़ी खन जी कुर्सी आहे, उन जे साम्हूं बीही करे ॻाल्हाइण, उन सां निहारण हेॾे होॾे अखलाक जे हिसाब सां भी दुरुस्त नाहे, ज़मीर जे हवाले सां भी दुरुस्त नाहे, इल्म जे हवाले सां भी दुरुस्त नाहे, पर्सनैलिटी जे हवाले सां भी दुरुस्त नाहे। यार अगलो चवंदो त जाहिला ॻाल्हाए मूंसां थो पियो, ॾिसे ॿिए पासे थो पियो। ओ मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं दुनिया जे नंढड़ी कुर्सीअ वारे जे साम्हूं बीही करे ख़याल ॿिए पासे करण सां अखलाकी तौर ते मुजरमा, त छा बादशाहनि जे बादशाह जे साम्हूं बीठो आहे ऐं वरी ख़याल मेहन जा ढगन जा थो करे, छा इहो अखलाकी जुर्म कोन थो करे? जवाब ॾे। सोच त सही, कुरान में त बेशक सच लिखियल आहे त इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। बेशक रब कुरान करीम में फरमायो आहे त बेशक निमाज़ बुराई खां बि रोकींदी आहे, बेहयाई खां बि रोकींदी आहे। लेकिन ज़माने में नज़र फेरा, निमाज़ बि हले थी पई, निमाज़ी निमाज़ पढ़ी पासो ॾियो, वरी उहो ई धंधो साॻियो आहे। सबब कहिड़ो आहे? इहो सबब थो तोखे सजण साईं जो ग़ुलाम ॿुधाए, अल्लाह वारनि जो ग़ुलाम तोखे ॿुधाए थो, पीराने पीर दिलबर दस्तगीर जो आशिक दीवानो थो तोखे ॿुधाए त इन जो सबब इहो आहे जो असां निमाज़ त पढ़ंदा आहियूं, सजदो असांजो ज़मीन ते हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त, पेशानी असांजी ज़मीन ते हूंदी आहे, दिलि असांजी गॾहनि गाबनि में हूंदी आहे। इन करे असांजी निमाज़, इन करे असांजी निमाज़ उहो परवाज़ अख्तियार न कंदी आहे। इन करे निमाज़ बि पढ़ूं था, असांजूं आदतूं बि कोन थियूं वञनि। अॼु मां तोखां थो पुछां त क़ुरान सचो आहे या न? जवाब ॾे। अल्लाह जो क़ुरान सचो आहे, मगर तुंहिंजो असांजो अक़ीदो कच्चो आहे। अॼु खां ई तूं बिस्मिल्लाह करे निमाज़ शुरू कर। कहिड़ी निमाज़? निमाज़ त अॻु में बि पढ़ंदो आहे, मगर निमाज़ कहिड़ी पढ़? अच त तोखे सुहिणे भिटाई घोट ॾे वठी हलां, उन खां पुछी ॾेई त निमाज़ कहिड़ी पढ़। सुहिणे भिटाई साईं खे सुञाणो था न? कोन था सुञाणो? सिंधी माण्हू आहियूं, तव्हां असांजो शान आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे सिंधड़ीअ ॿोलीअ में इहे ठूंगा हणण वारे खे चयो, ओ ठूंगा हणण वारा, इहे ठूंगा हणी रुगी दुनिया खे न ॾेखार, निमाज़ कीअं पढ़। सुणो लतीफ़ सरकार थो फरमाए, जा जा पसी पाण खे अल्लाह ता नाहे सुजूद, जा जा पसी पाण खे ता नाहे सुजूद, विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चओ। जा जा पसी पाण खे अल्लाह ता नाहे निमाज़, सभई विञाए साज़ तिहां पो तकबीर चओ। हारून रशीद बगदाद मां इराक मां निकतो आ, मक्के जे लाइ निकतो आ। हुकुम थो थिएसि त अची थो, विख विख ते सजदो कंदो अचो, विख विख ते सजदा कंदो थो अचे। केरु? वक़्त जो बादशाह हारून रशीद, ज़ुबैदा साइण जो मुड़ुस। अल्लाह तव्हां खे मक्के मदीने मोकिले त नहरे ज़ुबैदा बि ॾिसी अचो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, विख विख ते सजदा जेको करे मक्के जे सरजमीन ते पहुचे, इराक खां ॿुधा उन जो मक़ाम कहिड़ो हूंदो?
विख विख ते सजदा कंदो थो अचे। कंहिंजा सजदा पंहिंजे करीम रब जा सजदा कंदे कंदे जॾहिं काबतुल्ला शरीफ़ जे साम्हूं पहुतो आ, मुंहिंजा दोस्त मुराक़िबो जो खणी करे त काबो त मौजूद आ, दीवारियूं त मौजूद हन, पर काबे जी हकीकत मौजूद आहे ई कान का। ॾे मुंहुं ओ खुदा जा बाना दीन खे समझो। काबे जूं दीवारूं मौजूद हन, काबे जी हकीकत मौजूद नाहे। खुदा जो नेक बानो आ, विख विख ते बादशाह थी करे सजदा कंदो आयो आ। उते ई मुराक़बे में चवे थो मुंहिंजा मौला दुनिया तवाफ़ करे रही आ, मगर काबे जी हकीकत काथे आ। हुक्म थींदो आ त काबे जे पुठियां हल। मुराक़बे जे दौरान ईअं जो निकिरे ॾिसे त काबो वञी रहियो आ, काबो वञी रहियो आ, काॾे झंगल में वञी रहियो आ। खणी जो ॾिसे हिकिड़ी अल्लाह जी बांधड़ी आ, कुराड़ी आ, उहा कुराड़ी निमाज़ पढ़ी रही आ, काबो उन जो तवाफ़ करे रहियो आ। मक्के वारे काबे जी इज्जत करण वारा ज़रूरी आ तुझे मथा त मक्के वारे काबे जी इज्जत कर, मगर याद रख हिकड़ो काबो हिते भी आ जेको इंसान न पर इंसानन जे खालिक बनायो आ। ओ मुंहिंजा दोस्त अजीज, उहा केरा हारून रशीद मुराक़िबो ख़त करे ॾिठई त केरा राबिया बसरी। चएस तो राबिया नाटक खणी मचायो थई, मक्के खां काबे ॾे, काबे खे पाण ॾे घुरायो थई। राबिया जवाब ॾींदी आ, ओ हारून मां त कमज़ोर हां, मां त ज़ईफ़ हां, हली नथी सघां, मां त चुरी बि नथी सघां, बस एतिरी रब ताक़त ॾिनी आ, जिथे वेठी हां उते पंहिंजे करीम रब सां प्यार करे याद करे रही हां। नाटक त तो कयो आ, इराक मां निकतो आ, विख विख ते सजदा कंदो थो अची, दुनिया खे ॾेखारींदो थो अची त विख विख ते सजदा थो करे। नाटक त तो कयो आ, मां त हिकिड़ी जगह ते वेठी आ, मुंहिंजो यार मूंसां उते ई राज़ी थी पियो आ। सजदो कर, हिकड़ो ई सजदो कर, उहो कर जो उन सजदे में महबूब जो दीदार थी वञे, ऐं पोइ वरी पंहिंजे सजदन जो मज़ो ॾिस। पोइ मक़ाम तोखे छा मिलंदो, तूं अॻियां हूंदे हीअ दुनिया छा, पर झंगल जा जानवर बि तुंहिंजे आॾो कंध झुकाए पोइ हलंदा। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको वलीउल्लाह हूंदो आ उहो कंहिंजे मोहब्बत जो मोहताज कोन हूंदो आ। याद रखी छॾजां, जंहिंजो नालो वलीउल्लाह आ उहो कंहिंजे मोहब्बत जो मोहताज नाहे। मां ईअं हथ ठोकी ॻाल्हि न कंदो हां, अल्लाह वारनि जो ग़ुलाम आहियां। हदीसे क़ुदसी जो हवालो ॾियां, मुंहिंजे करीम मदीने जे मीर फरमायो आ त मुंहिंजो रब थो फरमाए, जॾहिं बानो मां अल्लाह जे इश्क में, मां अल्लाह जे मोहब्बत में, मां अल्लाह जे प्यार में पंहिंजे पाण खे गुम करे छॾींदो आ, फना करे छॾींदो आ, त मुंहिंजो रब थो फरमाए। केर थो चवे मदीने जो ताजदार, त मुंहिंजो रब थो फरमाए ज़ुबान उन बाने जी हूंदी आ, कलाम मां रब जो थी वेंदो आ। अखड़ियूं उन बाने जूं, निगाह मां रब जी, हथड़ा उन बाने जा, ताकत मां अल्लाह जी, कन उन बाने जा, समात मां अल्लाह जी। यानी मुंहिंजो रब तो फरमाए ज़ाहिर में त अब्द हूंदो आ, ज़ाहिर में त बांधड़ो आ, ज़ाहिर में त दुनिया ॾिसे थी माण्हू आ, पर जिस्म उन जो आ, बाक़ी सॼो कमाल मुंहिंजे यार जे ज़ात जो हूंदो आ। इहो ई सबब आ तो ऐं असां में खाई उखरियूं मानीअ जूं अन्न जूं पलियूं खाई ईअं टिट ॾेई सुम्ही था पऊं। औलिया अल्लाह ॾे निगाह कर। हिकिड़े मिंट लाइ अॼु त तोखे सचल साईं ॾे वठी हलां। सचल साईं छा चयो, ओ जह दिल पीता इश्क तंजा मुसादिल मस्तो
मस्त मुदाम लजाए दिल पीता दिल पीता इश्क तजाम साथ दिल मस्तो मस्त मुदाम लजाए दिल पीता इश्क जो जाम कीअं पीबो आहे कॾहिं पीबो आहे सचल साईं ॿुधाए रहियो आहे है मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती कहिड़ी मस्ती उठ जीअं सियारे खे ॾिसी मस्त थींदो आहे माण्हू दौलत ॾिसी मस्त थींदो आहे नौजवान सूंह ॾिसी मस्त थींदो आहे जवानी ते मस्त थींदो आहे लेकिन जेको अल्लाह जो आशिक हूंदो आहे उहो अल्लाह जे ज़िक्र में मौज कंदो आहे मां नथो चवां अल्लाह जो क़ुरान करीम फरमाए रहियो आहे व इज़ा ज़ुकिर अल्लाह वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून खोलियो तो सही हो मुसलमानो अल्लाह जे कुरान के खोलियो तो सही रब जे कुरान करीम के रुगी रुमाल वेड़े ऐं अतर हणी रखण वारो बेशक यो अदब जो मकाम या अदब जी जाय जरूर आ लेकिन कुरान करीम जो असल तोखे खबर तदे पवंदी जदे अल्लाह जो सुहणो कुरान करीम खोले पढ़ंदे मुझे बेनियाज रब फरमायो जदे मां अल्लाह जा ज़ाकिर बाना मां अल्लाह जे ज़िक्र में मौज कंदा हन उन्हनि जे दिलनि में हिकिड़ो अजीब विलविलो पैदा थी वेंदो आहे अजीब उन्हनि जी कैफ़ियत थी वेंदी आहे दुनिया उन्हनि खे चरियो सॾींदी आहे दुनिया उन्हनि खे दीवानो सॾींदी आहे लेकिन मुंहिंजो रब थो फरमाए इन कैफ़ियत जे बारे में व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मुंहिंजो अल्लाह थो फरमाए जीअं जीअं मां अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ उन्हनि ते पहुचंदो आहे तीअं उन्हनि जो यकीन अञा बि मां रब ते वधीक कामिल थींदो आहे मौज कहिड़ी चओ ज़िक्र जी छा जी मौज हो मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाहू ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो ओ दिल पीता इश्क तजाम सासल मस्तो मस्त मुदाम लजाए दिल पीता अर्ज पे कयूं मुंहिंजा दोस्त अजीज बहराड़ी जो माहौल हथड़ो हल्को रखा जेको डोज़ बर्दाश्त भी करे सघो छो त नीह जो नशो आ सब कंहिंजी जाइ नाहे छो त मुंहिंजा दोस्त कंहिंखे ज़िनेक्स ते बि 3 ॾींहं निंड अचे वेंदी आहे कंहिंखे 81 ते बि कुझु कोन थींदो आहे ई जीअं दुनिया जे गोरिन जो पंहिंजो नशो आहे ईअं इश्क जो बि हिकिड़ो पंहिंजो नशो आहे कंहिंखे केराए विझंदो आहे कंहिंखे ड्राहे विझंदो आहे कंहिंखे सुकून में गुम करे छॾींदो आहे त मां अर्ज पे कयो साॻी जगह ते वरी मोटी अचां छो त फ़क़ीर आहियां मुंहिंजी आदत आहे ॻाल्हि अध में न छॾींदो आहियां ॻाल्हि पे कयमि तव्हां खां पुछां तव्हां चवंदो असां खां विसरी वे ॻाल्हि ॿुधायो कहिड़ी ॻाल्हि पे कयमि ॿुधाए मोहम्मद जुमन सुभान अल्लाह सवलो तरीक़ो आहे जान छॾाइण जो अदा मोहम्मद ईसा खणी तूं ई ॿुधा चो आहियां ई कोन हिते सुभान अल्लाह इहो ई तरीक़ो आहे अॼुकल्ह जलसन में आम जेको ॾाढिया सुभान अल्लाह चवे जल्द मदीने थो पहुचे जेको ॾाढिया सुभान ईअं चई 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 माण्हुनि वीचारनि खे ओ सॼे दिमाग़ में ईअं अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह सुहिणो लफ़्ज़ आहे सुभान अल्लाह पाक आहे अल्लाह ईअं चवण सां जन्नत में हिकिड़ो ॿूटो माण्हू जे लाइ लॻंदो आहे
पर उन बूटे जे छांव जो भी कुछ कदर होजे। मौली साहब एडो तकीर करे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम के यजीद ज़ालिम शहीद कयो ॿुधण चवे सुभान अल्लाह वहड़े वादा ॿुधी तो। ओ मुंहिंजा दोस्तो समझो, पहिरीं समझण खां बाद में किथे सुभान अल्लाह चओ, किथे माशा अल्लाह चओ, किथे अस्तगफार पढ़ो। हर ॻाल्हि समझंदऊ त ईअं कंदऊ न। हाणे ॻाल्हि ॿुधो, मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कहिड़ो मुझे मदीने जे मीर फरमायो, मुझे मदीने जे साईं फरमायो। छा फरमायो? मुझे करीम आका फरमायो ओ निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ी त हुज निमाज़ में तसव्वुर इहो कर त मां यार जो दीदार करे रहियो हां। याद अचे वई न? मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो उते जोते मुझे करीम आका याद रखी छॾ। मुझो करीम आका मखसूस माण्हुनि जो नबी न आहे, काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो नबी आ, मुहसन इंसानियत मुझो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आ। उन तव्हां सां जे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी असां तो गुनहगारनि जे हाल ते बि रहम फरमायो। इहा आशिकनि खे ॾस ॾिनऊं, शाहकन के दस ॾिनो जेके मुंहिंजा दोस्त तूं ही तूं लगी पई हूंदी आ, उन्हनि खे मुंहिंजे करीम आका ॾस ॾिनो। जॾहिं निमाज़ अल्लाह अकबर कयो, तकबीर पइजी वे। अल्लाह अकबर के छा चइबो आहे? चओ तकबीर तहरीमा, यानी जॾहिं तकबीर पवंदी आहे शइ कुसी वई, ख़त्म थी वई। पर तो असांजी निमाज़ अजीब आहे, जेके तकबीर में कुसी वेंदा आहिनि अल्लाह अकबर थींदो आहे, दीदारे यार थींदो आहे। गाल बुधाई कंहिंजी चो सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी, फातिह खैबर जी, हसनैन करीमैन जे बाबे जी अम्मा फातिमत ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे सुहिणे घोट जी। उन घोट अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम मैदान जंग में पहुता आहिनि। संदन जे पाक टंग मुबारक जे पिन्नीअ में हिकिड़ो तीर लॻो आहे, जंहिंमां खून वही रहियो आहे। ग़ुलाम करीब आया, जीअं उन तीर में हथ विझी कढण जी कोशिश कनि, सुहिणे अलीउल मुर्तज़ा खे एतिरी तकलीफ़ पई महसूस थे जो पाण उन्हनि खे मनो पिया कनि। पाण जीअं दर्द में आवाज़ कबो आहे, शेर खुदा ईअं आवाज़ करे रहियो आहे। ग़ुलाम बीही रहिया, ग़ुलामनि खे ख़बर आहे त मौलाए काइनात जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे, मदीने जे मीर जो फरमान आहे त जेको ईमान वारो आशिक ज़मीन ते फर्श ते बीही करे अल्लाहु अकबर निमाज़ नियत कंदो आहे, हुन जो जिस्म फर्श ते हूंदो आहे, उन जो रूह अर्श ते हूंदो आहे। इंतज़ार कयो, ॼाण निमाज़ जो टाइम थियो। सुहिणो अलीउल मुर्तज़ा ॼाण निमाज़ शुरू कई। निमाज़ जी अज़ान आहे, दिलबर अली अल्लाहु अकबर चए निमाज़ शुरू कई। ग़ुलाम आया, सुकून सां हो तीर बि कढियऊं, पटियूं बि ॿधियूं। मुंहिंजे अलीअ सुहिणे टंग बि कान चोरी आ। छो कान चोरी? जो पाण हुई यार जे दरबार में। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो, जेकॾहिं सम्झ में न अचे त सादड़ी ॿोलीअ में सम्झाई। मां मौलवी माण्हू आहियां, रोज़ राति जो कॾहिं काथे गाॾी पिया हलाईंदा आहियूं। रोड ते अॼुकल्ह नौजवाननि खे ख़ुदा हिदायत ॾे, इहा मोबाइल भली बि ॾाढी आहे पर निपुटी बि ॾाढी आहे। असां खां पुछो त राति जो रोड ते छा था ॾिसूं? यकीन कयो वसिह बि कान हूंदी आहे। रोड ते नौजवान है, मोबाइल हथ में आहे, हिकु त इहो हिकिड़ी टंग हिकिड़े जे कन में, ॿी टंग ॿिए जे कन में। हाणे से वठो वठां ॻाल्हाइनि कंहिंसां पिया था ॿुधनि, ॿई था पिया। रोड ते हमराह पियो आहे, असांजी गाॾीअ जी ट्रां 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 हमराह जो आंगूठो थो ॿुधे। जॾहिं मथो वञी पियो अबा छिरको, साईं मौली साहब माफ़ कजो। अरे ख़ुदा जा बाना रोड ते पियो हई छा? चए ख़ुदा जो कसम मूं आवाज़ ई कोन ॿुधो। हे गाॾी हे हारून चए मूं कुझु छो? चए मां पंहिंजे यार जे कचहरीअ में मस्तु हुउसि। ओ मुंहिंजा दोस्त, बेवफ़ा इंसान जे आवाज़ में जॾहिं पाण खे गुम कंदो आहे त दुनिया जी काई शइ हुन जे न कननि ते पहुचंदी आहे, न सम्झ में ईंदी आहे। ओ यार अंदाज़ो त लॻा, जेकॾहिं पितल जो इहो कमाल आहे त सोन जो कमाल छा हूंदो? ॻाल्हि सिर्फ़ मुहबत जी आहे, ॻाल्हि सिर्फ़ सचाईअ जी आहे, ॻाल्हि सिर्फ़ ख़ुलूस जी आहे, ॻाल्हि सिर्फ़ इश्क जी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मूंखे चवण ॾे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो,
जॾहिं ओ निमाज़ी जॾहिं तूं निमाज़ पढ़ी तुंहिंजो जिस्म फर्श ते हुजे तुंहिंजो रूह यार जे दरबार में हुजे यार जो दीदार कंदो वक़्तु मुझे करीम आका वरी तो सां जड़न किनन को झड़न ते रहम फरमायो मुझे करीम आका तो सां ते रहम फरमाइंदे करे मुझे सुणे महबूब मदीने जे ताजदार फरमायो। अगर एतरी तव्हां जे क़ल्ब में ताकत नाहे अगर तव्हां जी दिल एतरी अल्लाह जे ज़िक्र जे मौज में नाहे इएं नथा करे सघो त घट में घट एतिरो त ज़रूर कयो ओ निमाज़ियो जॾहिं अल्लाह अकबर चई बस कयो एतिरो तसव्वुर कयो असां त यार खे गुनाहनि जे करे नथा ॾिसी सघूं पर मालिक त असांखे ॾिसी रहियो आहे। रुगी इहो तसव्वुर करे न निमाज़ पढ़ंदे पोइ बि तोखे निमाज़ ॿुधाईंदी त मिलता है क्या नमाज में सजदे में जाकर देख छा थो मिले निमाज़ में तोखे ख़बर तॾहिं पवंदी बाक़ी जेकॾहिं इहे कुकड़ वारा ठूंगा पियो हणंदे पोइ बि ख़ुशि नसीब हुई यार जे दर ते हाज़िर थिए थी छो त यार जे दर ते सभु को कोन ईंदो आहे तूं पंहिंजे घर में उनखे अचणु ॾींदे जंहिंमां तुंहिंजी दिलि ठरियल हूंदी। अल्लाह जो घर मस्जिद आहे कंहिं अलू वलू जो घर नाहे अल्लाह बि पंहिंजे घर में उन्हनि खे अचणु ॾींदो जंहिंखां मुंहिंजे रब जी ज़ात राज़ी हूंदी पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मज़ो तॾहिं आहे जॾहिं यार जो घर ई हुजे कदम तुंहिंजा हिन घर में हुजनि दिलि तुंहिंजी हुते असुल दरबार में हुजे। ॻाल्हि सम्झ में अची वई थोरो अॻिते वधां छो त अलाए काॾे हलियो वियुसि हीअ मालिकनि जी मर्ज़ी आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कर हीअ महफ़िल आहे ज़िक्र जी ओ मुंड ते हलां छा जी महफ़िल आहे ज़िक्र जे महफ़िल तां अॻिते आयासीं त हीअ जेको महफ़िल सजाइण वारो आहे वॾो ख़ुशि नसीब आहे वॾो ख़ुशि नसीब आहे छो ख़ुशि नसीब आहे हड़ऊं वड़ऊं ख़र्च करे दुनिया खे सॾे मानड़ियूं बि खारायईं महफ़िल बि ॿुधायईं ताना बि सठई मिहणा बि सठई कंहिं चयो हीअं कोन थियो कंहिं चयो हीअं कोन थियो सभु कुझु ॿुधई मगर पाण कंहिंखे बि तानो कोन ॾिनई छाजे करे उन महफ़िल छो सजाई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो करीम रब चूंडींदो आहे अहिड़नि माण्हुनि खे जिन खे अल्लाह दिलि में पंहिंजे ज़िक्र जी महफ़िल सजाइण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे। इन जे लाइ त ही मुंहिंजो बानड़ो मां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाए मुंहिंजे महबूब जा गुनहगार ग़ुलाम अचनि जन जूं दिलियूं गुनाहनि जे करे कारियूं थी वयूं हल उन मां अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िल में वेहल त मुझे करीम का फरमायो वसिक़ालतुल क़ुलूब इला ज़िक्रिल्लाह अल्लाह जे ज़िक्र सां क़ल्ब जी कट लहंदी आहे वाग मदीने वरंदी आहे। अहिड़नि माण्हुनि जे लाइ मुंहिंजे करीम रब फरमाए महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे एतिरनि खे मोहम्मद अमीन छो घुरायो इन जे लाइ अचनि गॾु थियनि रब फरमायो तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत इन करे भली आहे जो बुराईअ खां रोकींदी आहे नेकीअ लाइ सॾींदी आहे। इहो एज़ाज़ मुझे करीम रब जे ज़ात मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत खे अता फरमायो आहे। अॻु में जेको अंबिया कमु कंदा हुया अॼु मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम करे रहिया आहिनि कंहिंजो बि वस नाहे मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾिजां मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे। वरी जुमिलो चवां मदरसो ठहणु वॾी ॻाल्हि कान्हे मस्जिद ठहणु वॾी ॻाल्हि कान्हे वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे इहा ई त ॻाल्हि आहे जेका असांखे सम्झ में नथी अचे जेकॾहिं सम्झ में अचणु तोखे घुरिजे नथी अचे त वञी प्रैक्टिकली तजुर्बो कर। कहिड़ो तजुर्बो कर कंहिं मौलाना साहब खे चयो मौलाना साहब ज़कात जो ₹1,00,000 आहे मूं वटि हाणे ॿुधा काॾे कयां ॾाढो तोखे हंधड़ो बि विछाए ॾींदो चवंदो अब्बा मूंखां वधीक वरी ॿियो केरु तोखे सुझे थो छा मुस्तहिक मूंखे ॾे न मां जे मदरसे में हेतिरा बचड़ा था पिया पढ़नि हे फलाण टीर मटीर ॾेई हलियो वञु 6 महीननि खां पोइ वरी मोटी आहे चयो मौलाना साहब अल्लाह ताला बरकत ॾिनी हे ₹3-4 लख बि मूं वटि सदके जा अची विया आहिनि भला ही काॾे कयां
खुदा तो के भलो कहे असाई दुआ घुरी तॾहिं त तूं अॻिते आहीं असांखे ॾेई वञे न बाबा असां खां मथे केरु आहे आज़माईंदो रहींसि हिकु दफ़ो न 30 दफ़ा आज़माईंदो रहींसि हा 99% तोखे जवाब मिलंदो त असांखे ॾे को हिकिड़ो हूंदो कंहिं कामिल जो ग़ुलाम जेको चवंदो हो खुदा जा बाना इन जा हक़दार वञी पंहिंजे पाड़े में ॻोल्ह मतां का बेवह औरत हुजे इन जा हक़दार मतां को यतीम बचिड़ो हुजे मतां कंहिंजे न्याणीअ जी का शादी रहियल हुजे मतां कंहिंजे घर में को बीमार पियो हुजे मतां को लावारिस हुजे मतां को बेवह हुजे वञी कंहिं रस्ते खे ठहरा वञी कंहिं मुक़ाम ते नलका लॻरा वञी कंहिं गसन में नलका हणा त अल्लाह जे मख़लूक खे फ़ाइदो थिए ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो आवाज़ फ़क़ति उतां मिलंदो जिन ते निगाह ख़ासि हूंदी जेके कंहिं ख़ासि जा ग़ुलाम हूंदा वरन मुंहिंजा दोस्त मदरसा त खोड़ आहिनि मस्जिदूं त खोड़ आहिनि पर खोट माण्हुनि जी आहे कहिड़नि माण्हुनि जी खोट आहे निमाज़ुनि जे लाइ मस्जिदूं भरियूं पियूं आहिनि पर जेकर निहार खणी त दिलियूं अलाए काथे पियूं आहिनि ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां सभिनी खां वधीक पहिरीं मां गुनहगार आहियां मां पंहिंजे पाण खे इन लाइक़ थो सम्झां त तव्हां सभिनी जूं नेकियूं बहितर मां इंतिहाई गुनहगार आहियां मुंहिंजे निमाज़ुनि जो इहो ई हाल आहे छो त माण्हू पंहिंजो तजुर्बो ॿुधाईंदो आहे मां पंहिंजो तजुर्बो पियो ॿुधायां त मुंहिंजे निमाज़ुनि जो इहो हाल आहे पर तव्हां नेकोकार आहियो अल मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था न ओ जवानो ओ मुस्लमानो खज़ाने ताईं मां त न पहुची सघियो आहियां पर तव्हांखे ॾस ॾियां थो मन तव्हां पहुची वञो मां त पंहिंजे निमाज़ुनि खे सुहिणो न बनाए सघियो आहियां पर तव्हांखे ॾस ज़रूरु ॾियां थो त निमाज़ सुहिणी हीअं थींदी आहे निमाज़ कामिल हीअं थींदी आहे यार जो दीदार हीअं थींदो आहे मन तव्हां मां को पहुची वञे तव्हांजे सदके रब मुंहिंजो बि बेड़ो पार करे छॾे इन करे मुंहिंजा दोस्त मां हिन महफ़िल ज़िक्र वारे जे सजाइण जी तारीफ़ कई त हो तारीफ़ जे लाइक़ आहे हुन ख़ालिस अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल इनियत सां सजाई त अल्लाह जे मख़लूक जो कुझु भो थी पवे हाणे कलाक खां थोरो मथे थी वियो अञा अधु कलाकु मूं वटि आहे मौज़ू वारो फ़िलहाल साइड ते रहिजी वियो हाणे इहे ॿुधायमि तव्हांखे इश्क जूं ॻाल्हियूं हाणे जे चओ त तव्हांखे अक़ीदत जूं 2-4 ॻाल्हियूं बि ॿुधायां त ज़िंदगी बि 2 क़िस्मनि जी अथव मौत बि 2 क़िस्मनि जो अथव ज़िंदगी बि ॻाल्हायो जाॻो था त ॻाल्हायो निंड आयो त तव्हां ते काई मयार कान्हे मां 1.5 कलाक पूरो कंदुमि इंशाअल्लाह ताला ज़िंदगी बि 2 क़िस्मनि जी मौत बि 2 क़िस्मनि जो तव्हां सोचींदा हूंदो हिकिड़ी ज़िंदगी त असां ॾिठी आहे ॿी ज़िंदगी वरी कहिड़ी हिकिड़ो मौत त ॾिठो अथऊं ॿियो मौत कहिड़ो जी मुंहिंजा दोस्त हिकिड़ी ज़िंदगीअ हूंदे बि कान हूंदी आहे हिकिड़ी ज़िंदगीअ हूंदे बि कान हूंदी आहे ऐं हिकिड़ो मौत हूंदे बि कोन हूंदो आहे अज़ीज़न मन हिकिड़ी उहा ज़िंदगी आहे जेको इंसान जिस्म सां हली चली रहियो आहे मगर खुदा जे नज़र में उहो जहिड़ो आहे तहिड़ो कोन्हे को लेकिन हिकिड़ी अहिड़ी ज़िंदगी आहे जेको इंसान हली चली बि कोन रहियो आहे मुंहिंजा दोस्त पियो त ज़मीन जे 7 फुट अंदर आहे पयो त सामीअ में आहे पर ज़मीन ते उहो अॼु बि ईअं उन जो ज़िक्र हली रहियो आहे जो हज़ारनि जेरनि जो बि ज़िक्र कोन हली रहियो आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे 2 ज़िंदगियुनि मां कहिड़ी ज़िंदगी क़बूल थो करीं पहिरीं इन ज़िंदगीअ ते ॻाल्हायां बाद में मौत ते ॻाल्हायां तव्हांजो 1.5 कलाक पूरो फ़क़ीर यूं थी उॾामंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कहिड़ी ज़िंदगी आहे जेका ज़िंदगीअ हूंदे बि ज़िंदगी नाहे उहो कहिड़ो मौत आहे जो मौत जे ज़ाइक़े खां बाद बि मौत नाहे हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी
अल्लाह जे ज़ात खां पुछूं मुझे बेनियाज़ रब फरमायो तुझे जिंदगी जो मकसद अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में ॿुधायो। अल्लाह फरमायो या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो ओ इंसानो मां अल्लाह तव्हां के पैदा कयो वा। मौला छाजे ला पैदा कयो थे? अल्लाह फरमाए तो तव्हां के पैदा मूं पंहिंजे याद ला कयो आ, पंहिंजे इबादत जे ला कयो आ, पंहिंजे ज़िक्र ज़िकार जे ला कयो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मौला छो असां के पंहिंजे ज़िक्र ज़िकार ला पैदा कये? अल्लाह फरमायो इन जे ला अगर तव्हां दुनिया जे अंदर मां अल्लाह खे याद कंदव, मां अल्लाह जो ज़िक्र कंदव, मां अल्लाह जे अहकामनि जी फरमान बरदारी कंदव लअल्लकुम तत्तकून। मुझे अल्लाह फरमायो मां सर्टिफिकेट ॾेई थो छॾियां तव्हां परहेज़गारनि जे टोले में अचे वियो, तव्हां नेकोकारनि जे टोले में अचे वियो। तव्हां ज़मीन ते हलंदव त ज़मीन बि तव्हां लाइ दुआ कंदी, जबलनि में हलंदव जबल भी तव्हां जे लाइ दुआऊं कंदा। पर जे जानवरनि जे मखलूक में हलंदव त जानवर भी तव्हां जे कदमनि में किरी अची सलाम कंदा। यानी जंहिं मक़सद सां इंसान तूं आयो आहीं अगर उन मक़सद जे मातहत हलंदे त तुंहिंजी ज़िंदगी अजीब आ। पर जेकॾहिं तूं पंहिंजे मक़सद खां हटी वञे त तुंहिंजे ज़िंदगीअ जो कोई मतिलब ऐं मक़सद कोन्हे को। अज़ीज़ाने मन इन जो हिकिड़ो ॿियो रुख़ वरी ॿुधायां। ज़िंदगी इबादत, इन इबादत जे लफ़्ज़ में जेको राज़ आ, छो त इबादत जो लफ़्ज़ त सभु को इस्तेमाल कंदो आ। त अल्लाह जे ज़ात फरमायो ओ इंसान मां तोखे पैदा कयो आ पंहिंजे इबादत जे लाइ, लेकिन इन पंहिंजे इबादत जे लफ़्ज़ खे थोरो खोलियां। माशाल्लाह खोड़ सारा मुंहिंजे साम्हूं इल्म वारा माण्हू ॾाढा सोभर माण्हू बि वेठा आहिनि जिन खे सुञाणा थो। मन ख़ुदा करे कंहिंजे दिलि में इहो ख़्यालु अचे वञे इन इबादत में जुमिले में राज़ कहिड़ो आहे जो मुंहिंजे रब फरमायो तव्हांखे मूं पैदा कयो आहे पंहिंजे इबादत जे लाइ। मुंहिंजा मौला तुंहिंजी इबादत, हा रब थो चवे मुंहिंजी इबादत। मौला हाणे हुकुम कर तुंहिंजी इबादत जंहिंजो तो हुकुम कयो आहे असां करण था चाहियूं कीअं कयूं? मुंहिंजा दोस्त जंहिं चयो त मां तोखे पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे मुंहिंजी इबादत कर, जॾहिं तो इक़रार कयो हा मुंहिंजा मौला तोखे बाह खां वठी करे पंहिंजे नबीअ जे दर ते छॾियईं त जीअं इहो करे ईअं वञी कर। जुमले के समझण जी कोशिश कर। चवे तो पैदा कयो थमई या अय्युहन्नास ऐ इंसान उअ्बुदू पंहिंजे इबादत जे लाइ तूं बानो हई मां ख़ालिक हां रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। चवे तो मूं तोखे पैदा ई इन लाइ कयो आहे त मुंहिंजी इबादत कर। जुमिलो दोहरायां थो मन मुंहिंजा दोस्त तुंहिंजे माइंड में अचे वञे, मन माइंड तुंहिंजो सेट थी वञे। मुंहिंजा मौला इक़रार कर मुंहिंजा मौला मां तयार हां, कमिटमेंट करण लाइ तयार हां। मौला मां तुंहिंजी इबादत करण थो चाहियां। हाणे भला मूंखे ॿुधाए त सही इबादत तुंहिंजी करण थो चाहियां, हुकुम तुंहिंजो मञण थो चाहियां, इश्क तोसां करण थो चाहियां, प्यार तोसां करण थो चाहियां, पर कयां कीअं? मुंहिंजो रब थो फरमाए हा मुंहिंजा बाना हाणे कयां कीअं जे जुमिले ते आयो आहीं त तो में सहप कान्हे जो मूंखे ॾिसी सघीं, तो में ताक़त कान्हे जो मूंखे छुही सघीं, तो में हिम्मत कान्हे जो मुंहिंजो आवाज़ ॿुधी सघीं। मुंहिंजे आवाज़ सां त जबल बि टाकोड़ा ॾेई टुटी पवंदा। मौला पोइ आख़िर छा कयां? रब थो फरमाए मां रब पंहिंजो महबूब मुक़रर कयो आहे जे मूंसां प्यार करण थो चाहीं बस देर न कर तूं मुंहिंजे यार जे दर ते वञी इताअत कर। मां रब थी वाइदो थो कयां त हूअं तूं पियो प्यार करीं, तूं मुंहिंजे यार जे दर ते वञ वरी मां तोसां प्यार करण शुरू कंदुसि। ज़िक्र तऊं हिकिड़े ई जुमिले खे खयो पियो अचां न
महफिल ज़िक्र जी आ, ज़िक्र कंहिंजो आ, ख़ुदा जो आ। ख़ुदा जो ज़िक्र छा में आ, चो जअल तो ज़िक्र का ज़िक्री। मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा महबूब, मूं पंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजो ज़िक्र, तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र, तू ही तू। तुझे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र, पंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजो ज़िक्र। मौला ईअं कीअं कई? हे त सजण साईं जे ग़ुलाम हदीस जो हवालो ॾिनो। केरु चई सघे थो हदीस ज़ईफ़ आ, हदीस कमज़ोर आ, मगर ॿुधो अल्लाह जे क़ुरान जो हवालो थो ॾियां, जेको ज़ईफ़ बि नाहे, जेको कमज़ोर बि नाहे। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मैं युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह। मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा महबूब, जंहिं तुंहिंजी इताअत कई बेशक मां अल्लाह जी इताअत कई। जंहिं तुंहिंजी ताबेदारी कई बेशक मां अल्लाह जी ताबेदारी कई। मुझा मौला छो उर्दू में शेर पढ़ा, उर्दू में शेर पढ़ा, तवज्जह कजा त आशिक छा चयो आहे? बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी। अरे खुद तो रहा पर्दे में, सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद को रहा पर्दे में, सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। मुझे बेनियाज़ फरमायो जे मूसा तो चाही त मुझे महबूब जो थी, जेको उन जो उहो मुंहिंजो, जेको उन जो उहो गला गला, जेको उन जो उहो। हाणे अहिड़ो मिसाल ॾियां, सिंधीअ में हिकिड़ी ॿोलड़ी चवंदा आहिनि प्यार प्यार में, त नांग खे जॾहिं बि धक हणिणो हुजेव त मतां पुछड़ीअ में हयो अथव, नांग ॾींगो आहे। नांग खे जॾहिं बि धक हणो त मुंडीअ ते हणजोसि, अध में हणंदो तॾहिं बि ख़तरो आहे, पुछड़ीअ में हणंदो तॾहिं बि ख़तरो आहे। पर जे नांग जे न मुंडड़ीअ ते लतड़ी रखंदव त पोइ नंढड़ो ॿार घुमाईंदो अथेसि, बसि पोइ भले पिपत खे कुझु कोन कंदो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं सजण साईं जो फ़क़ीर आहियां, ग़ुलाम आहियां, कोशिशि कंदो आहियां त नफ़्स नांग वॾो आहे न। तव्हांजी मुराद अला काॾे वई तव्हां ॼाणो, अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा ख़ुदा जाने। ठीकु आहे, तव्हांजो ख़्यालु काॾे बि हो, तव्हांजो मामिलो आहे। मां पंहिंजी ॻाल्हि कयां, नफ़्स वॾो नांग, इन नफ़्स नांग खे मारण जे लाइ अहिड़ो ई तरीक़ो इस्तेमाल कबो जो हे भाड़ियो कंध न खणे, मतां तुंहिंजे दिलि में ख़्याल विझे त ख़ुदा जी इबादत वरी नबीअ ॾे कीअं, ख़ुदा वरी वठी नबीअ ॾे कीअं थो मोकिले। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे जुमिलो ॿुधजां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जवान जो ज़िक्र थो कयां जंहिंजे लाइ मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त उहो जंहिं घटीअ सां ईंदो आहे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आहे। माण्हुनि खे वर्गलाईंदो केरा शैतान? मुंहिंजे करीम मदीने जे साईं फरमायो त मां मुस्तफ़ा जो आशिक, मां मुस्तफ़ा जो दीवानो। केरु चओ? सैयदना उमर फारूक, उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न। मुझे करीमा का फरमायो जॾहिं ओ जंहिं घटीअ सां ईंदो आहे शैतान रस्तो ई छॾे भॼी वेंदो आहे। यानी एतिरी सुहिणे उमर जे अख में ताक़त आहे, एतिरी उन जे निगाह जी ताक़त आहे। हाणे अॼु त उन हिकिड़े जो ई ज़िक्र ॿुधाई त इहो तुंहिंजो जेको नफ़्स नांग आहे इन जी मुंडी भॼी पवे। जॾहिं अमीर उमर, केरु नालो वठ, केरु? दिल खोले नालो वटि, सुन्नी है त दिल खोले नालो वटि। हज़रत अमीर उमर, अञा उमर बिन ख़त्ताब अञा मुस्लमान कोन थियो आहे, तलवार हथ में खई अथई। जवान 22 सालनि जो, 23 साल में शुरू आहे, फूह जवानी आहे, ताक़तवर आहे, अरब में मशहूर आहे। ख़त्ताब जो पुट उमर तलवार हथ में आहे, काॾे थो वञे? मुंहिंजे सुहिणे नबीअ जे ख़िलाफ़ आहे, मुंहिंजे सुहिणे नबीअ जे ख़िलाफ़ तलवार हथ में खई अथई। केॾी महिल हथ में खई? जेॾी महिल ख़बर पियसि त
49 मुसलमान थी विया आहिनि। तलवार खणी निकिरी पियो, पंहिंजे पाण खे कावड़ में चवण लॻो, ओ उमर ख़त्ताब जो पुट थियो पियो हई, तुंहिंजे हूंदे 49 मुसलमान थी विया, हाणे 40 थियण न ॾिजां। हे तलवार खण, जेको मुसलमान करे रहियो आहे उन जी वञी धड़कां सिसी धार कर, उनखे शहीद कर। अहिड़ो दिल में ख़्याल करे। अल्लाह ताला लफ़्ज़नि मां मुआफ़ फरमाए, लफ़्ज़ शायदि नाशाइस्ता निकिरी आहे, मुंहिंजे करीम आका जे शान जे लाइक़ इहे लफ़्ज़ न आहिनि। हुन दिल में ख़्याल कयो मुंहिंजे करीम आका जे शहीद करण जो, उहा तलवार खणी निकितो आहे, होॾां तलवार खणी मुंहिंजे महबूब जे ख़िलाफ़ निकितो आहे, होॾां यार ॾे निहार मदीने जे ताजदार हेॾां हथड़ा खयां आहिनि। मौला ओ मौला, उमर त बहन, उमर बिन अब्दुल अज़ीज़ भी आ, उमर बिन ख़त्ताब भी आ, हिकिड़ो त मूंखे ॾे। कंहिं घुरियो, चो मदीने जे साईं घुरियो, मौला हिकिड़ो मूंखे ॾे। महबूब तूं त कंदड़ो मथे खणंदो ही, मां रब काबो ई तब्दील करे छॾींदो। हाँ, तूं घुर मां न ॾियां केरु ॾींदो? कहिड़ो उमर खपई? मुंहिंजा मौला उमर बिन ख़त्ताब खपे। देर इहा थी, होॾां तलवार हथ में आ, खणंदो थो अचे, लहराईंदो थो अचे। ॾिस त ठाहण वारो कम कीअं थो ठाहे। जॾहिं ठाहण वारो राज़ी थींदो आ, ज़मीन ते सबब बनाईंदो आ। मुसब्बबुल असबाब रब जी ज़ात आ। सबब कीअं थो बनाए? तलवार लहराईंदो थो अचे। अॻियां जवान, ओ मर काॾे थो वञी? चे ॻाल्हि न पुछ, अॼु मूड ख़राब आ, अॼु मुसलमाननि जे महबूब जे लाइ नियत में कुझु रोलो आ। चे थधो थी, महबूब त महबूब आ, पहिरीं पंहिंजो घर त संभाल। चे मुझे घर में छा थियो आ? चे तुझी भेण मुझे मुस्तफ़ा जी गुलाम थी चुकी आ, तुझो भेणियो इस्लाम कबूल करे चुको आ। पंहिंजो घर साफ़ कोन थो करी, हली तो मुझे महबूब ॾे तलवार जो रुख मोड़ींदो आ, भेणीअ जे घर ॾे वेंदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दरवाज़े ते पहुचंदो आ त अंदरों भेण रब जे क़ुरान जी तिलावत करे रही आ। कुरान करीम जे तिलावत जो आवाज़ ईंदो आ, दरवाज़ो खड़काईंदो आ। भेण खे ख़बर पइजी वे त उमर अची रहियो आ। उहा देर कान थी करे डप खां आख़िर औरत आ। मुंहिंजा दोस्त जीअं तनूर ते वेठी आ, उन टाइम ते पननि ते क़ुरान लिखियल कोन हूंदो हो, खजीअ जे फरहनि ते हूंदो हो, या जानवर जेके उठ वग़ैरह उन जूं पासीरियूं उन्हनि जे मथां तख़्तनि ते लिखियल हूंदो हो। पोइ जेकॾहिं उन वटि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वक़्त जे हिसाब सां खजीअ जे फरहनि ते हुयो, हुन डप खां खणी तनूर में उछलायो, मथां ढक ॾेई छॾियो। भायो ॾे ख़बर छा पई करी? ख़ामोश। तोखे तो चवां छा पई करी? ख़ामोश। जेॾी महिल टियों दफ़ो चई, कंधु मथे करे चई, मां अल्लाह जो क़ुरान पई पढ़ां। अल्लाह जो क़ुरान? चई हा। कंहिं सेखारियो थी? चई महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम आका जी ग़ुलामियाणी बणिजी वई हां। जुंडनि में हथ विझंदो आ, भेण खे तनूर तां लाहींदो आ, हेठि अचे कुटण शुरू कंदो आ। जवान मुड़ुस, काॾे कमज़ोर औरत, काॾे उमिरि जहिड़ो जवान 23 सालनि जो। भेण खे कुटींदे कुटींदे जंहिं वक़्त में भेण जे जिस्म मां खून निकितो, पेरनि जे हेठों कयईं। भेण हीअं मथे निहारे चयो, ओ उमिरि अखियूं खोल। छा चयसि भेण? ओ उमर अखियूं खोल। भाउ हुयो, बीही रहियो। चई छा थी? चई इहो थी चवां त ओ उमर, जंहिं ख़त्ताब जो खून तुंहिंजे जिस्म में गर्दश करे रहियो आ, तुंहिंजे भेण जे जिस्म में भी उन ई ख़त्ताब जो खून गर्दश करे रहियो आ। याद रखी छॾिजां, हिन जिस्म जो अंग अंग त अलॻि करे सघी थो, पर हिन दिल जो प्यार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां परे नथो करे सघी। भेण जॾहिं जुमिलो चयो, उमर बिन ख़त्ताब जे दिमाग़ जा पर्दा खुली विया। असुल त होॾां दुआ आहे, ज़रियो ठही रहियो आहे। दिल में ख़्याल कई, औरत थी करे एतिरो इश्क, राज़ कहिड़ो आहे? चई भला ॾे ख़बर, इहे पन्ना त कढी ॾे, हाणे कावड़ टुटी वई। चई पन्ना त कढी ॾे। चई पन्ना पाक हन, तूं पली तो हई पहिरीं विझी आ।
पहिरीं विझिया पो पाक पना थी कढा सुणे उमर देर कान कई मथों तकदीर बदली पया विझी आयो आ कपड़ा पाए आयो आ उन न्याणी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे तनूर में हथ विधो मुझो रब ओहो आ जॾहिं राज़ी थींदो आ हुक्म कंदो आ कुलना या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम मुझो अल्लाह जॾहिं राज़ी थींदो आ त सुणे इब्राहिम जे मथां बि बाहि खे बाग़ बनाए छॾे अॼु सुणे उमर बिन ख़त्ताब जे भेण जे लाइ रब जे हुकुम सां जेको तनूर वारी बाहि गुलड़ा थी वई हथड़ो विधई जीअं तख्तियूं सलामत छा खजीअ जा फरहा सुका छा तनूर जी बाहि ॿाहिरि कढियईं पढ़ी ॿुधायईं वार खे बि कुझु कोन थियो कनेक्शन लगी वियो याद रखजा चकमक छिकींदो आ छा छिकींदो आ वरी जो छा छिकींदो आ लेकिन छा खे कपड़े खे कोन छिकींदो आ मिट्टीअ खे बि कोन छिकींदो आ वण जे पननि खे बि कोन छिकींदो आ काठीअ खे बि कोन छिकींदो आ प्लास्टिक खे बि कोन छिकींदो आ छिकींदो छा खे आ लोह खे भला जे सॼो लोह नाहे ज़रड़ी बि लोह जी धात पियल अथसि तॾहिं बि छिके पाण ॾे कंदो आ याने इहा लोह जी धात छा खे चो इहो ईमान ऐं इश्क जो ज़रो आ जंहिंजे दिल में हूंदो आ उहो छिकजी मदीने वारे मीर जे दरबार में पहुचंदो आ करीम आका जा गुलाम हो सुणे उमर बिन ख़त्ताब जो सॼो माजरा ॾिठी उहाई तलवार हथ में काॾे वयो जवाब ॾे काॾे वयो चो दरे मुस्तफ़ा ते इते बि ही जुमिलो ॿुध तकरीर पूरी थो कयां दिल जी तकदीर सुणे उमर जी कंहिं बदलाई चो अल्लाह ॻाल्हा दिल जो मालिक केरु आ अल्लाह उमर जी तकदीर कंहिं बदलाई उन जे दिल में ख्याल कहीं विधो राज़ी केर थियुसि कुफर खां मोटाए दीन ते कहीं आंदुसि अल्लाह जंहिं अल्लाह एतिरियूं मेहरबानियूं कयसि लेकिन मूंखे जवाब त ॾे उन उमर खे उन रब इहे सभई नेमतूं नसीब किथे कयूं चो दरे मुस्तफ़ा ते राज़ी जंहिंते मुंहिंजो ख़ुदा थींदो आ जंहिंखे मुंहिंजो अल्लाह ॾाॾींदो आ जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा नेमतुनि सां नवाज़ींदो आ उनखे ॿिए पासे न पंहिंजे महबूब जे दरड़े जो ग़ुलाम बणाए छॾींदो आ जंहिंते राज़ी थींदो आ उनखे महबूब जो ग़ुलाम बनाईंदो आ बाक़ी ख़ुदा वटि तुंहिंजनि रोज़नि इबादतुनि जी परवाह कान थी भुलियल ऐं यादि रखजा मतां कॾहिं निमाज़ुनि ते नाज़ कयो अथई मतां कॾहिं रोज़नि ते नाज़ कयो अथई चवीं त ज़कातूं ॾिनियूं अथमि 15 हज कया अथमि 20 उमरा कया अथमि 11 मस्जिदूं ठारायूं अथमि 33 बदर ख़बरदार थी 6 करोड़ साल इबादत करण वारो आहे घणा साल जवाब ॾे 6 करोड़ साल इबादत करण वारो आहे जन्नत में अचण ऐं वञण वारो आहे केरु झलण वारो बि कोन्हे तूं त हिते वेठो आहीं तू तञा जन्नत ला पे तो जा खोड़ू करी हो 6 करोड़ साल इबादत कये वेठो आ जन्नत जो खजानची बनजी चुको आ जेडी मल वणे से वेठो जन्नत में घुमे झल पल भी कान्हे सका लेकिन मुझा दोस्त अजीज जडे उन जो इम्तिहान आयो आ इबादत करण जी अल्लाह उनके तौफीक दिनी आ पर जडे इबादत बचाइण जो वक्त आयो अल्लाह पेपर करायो इम्तिहान अल्लाह वरतो इम्तिहान केड़ी सूरत में वरते जो अजमत नबी जे सूरत में वरते गौर कर तारीख ॾिस इम्तिहान अल्लाह वरतो वरतई कंहिंजो जेके रात ॾींहं सजदन में
रात ॾींहं निमाज़ुनि में, रात ॾींहं इबादतुनि में उन्हनि जो इम्तिहान मुंहिंजे रब पंहिंजे कुदरत सां वरितो। सूरत कहिड़ीअ में वरितई, उन जो उन महिल उन्हनि जे ई हथों आदम जी मिट्टी ॻोहिराए तयारु कराए उन में रूह विझी करे अञा आदम खे सजदे जो हुकुम ई कोन कयईं, उन खे बीहारे करे इंसान सुहिणो बनाए उन सभिनी सजदे कंदड़नि खे चयईं, ओ 6 करोड़ साल इबादत करण वारो मुझे आदम के सजदो कयो। ओ मुझा दोस्त, इबादत सभिनी खे रब सेखारी, हाणे बचाइण जो वारो आयो। जन खे इबादत बचाइण जी रब तौफीक ॾिनी, उहे नबीअ जे कदमनि में किरी पया। जंहिंजी रब इबादत ज़ियान करे छॾी, उन खे नबीअ जे साम्हूं रब झुकण खां मनो करे छॾी। सूफ़ी हूं ॻाल्हि सिधी कंदा हूं, केर थींदो आहे शैतान जो आदम जे आॾो न झुके? कहिड़ी ताक़त हुई उन जी? चो उन जी ताक़त नहीं, पर उन चाहियो ई कोन त हू झुके किथों। इब्लीस ऐं आदम ते ॾई ॾोह हिक खे बराए नबी कयई, हिक खे बराए नबी कयई, ॿियो अॼु ताईं काफ़र मालिक तौब तो दर, ओ हादी तौब तो दर, शलवाग मुंहिंजी बराई तू, शलवाग मुंहिंजी बराई तू, आया खाती तो दर, ओ मालिक तौब तो दर। मर्ज़ी जो वणे से कंहिंजे ज़िंदगी जी इबादत ज़ियान करे छॾे, मर्ज़ीअ जो मालिक आहे। वणे से कंहिंजो हिकिड़ो सजदो क़बूल करे राज़ी थी पवे, मर्ज़ीअ जो मालिक आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, लेकिन याद रखी छॾ, इन इबादत जो इम्तिहान कहिड़ी सूरत में अल्लाह वरतो? चो अदब नबी जे सूरत में रब इम्तिहान वरतो। अज़मत नबी जो रब पेपर छपे आॾो ॾिनो, जेको मुंहिंजे नबी जी अदब ऐं अज़मत करे उहो पास, जेको न करे क़यामत तो ई ना पास। त मुंहिंजा मिठा, इबादतुनि ते मता नाज़ करी, उहो जेको अंदरि हो जन्नत में उहो ई धिकिजी वियो, तूं त अञा ॿाहिरि वेठो आहीं। इबादतुनि ते नाज़ न कजां, रोज़न ज़कातुनि हजनि ते नाज़ न कजां, नाज़ कजां ज़रूर कहते अल्लाह जे रहमत ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शफ़ाअत ते। अल्लाह राहिमीन आ, ख़ुदा बख़्शींदड़ आ, लेकिन कंहिंखे चो जेके महबूब मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि, मुंहिंजो रब उन्हनि खे ई बख़्शींदो आहे। सॼो क़ुरान भले खोल, सभु हदीसूं खोल, जन्नत में वेंदो केरु? वेंदो उहो, पोइ गुनहगार हुजे, ख़तादार हुजे, पर जन्नत में उहो वेंदो जेको चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूल। जेसिताईं दरे मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जो मुंहिंजा दोस्त हे निशान पंहिंजे गिचीअ में मुहर न हणाईंदो, तेसि ताईं जन्नत ॾे न वेंदो। छो त जन्नत जे दरवाज़े ते टिकेट ॾियण वारो अली उल मुर्तज़ा आहे। जन्नत जे दर ते टिकेटुनि विरहाइण वारो शेर ख़ुदा है। त वरी सरदार उन जा ॿई बचड़ा दिलबर हसन ऐं हुसैन आहिनि। मर्दनि जो बचा मतां चईंदो हुन पासे को हुन पासे को, अम्मा साइण बीठी आहे जेका हसनैन करीमैन जी अम्मा है। ऐं मुंहिंजे दिलबर अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जी मिठड़ी कुंवारा, सरदारुल अंबिया जी पाक दामन न्याणी आहे। अहिड़ी न्याणी जंहिं जहिड़ी काइनात में न ॼाई आहे, न की ॼमंदी, न की थी आहे, न की थींदी। पूरी काइनात जे अंदरि आदम अलैहिस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं हिकु ई इहा ख़ातून आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो फातिमतु बिदअतुम मिन्नी, ये मुंहिंजी बचड़ी मां मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा नूर आहे। इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उन जे इश्क खे सलाम आहे। उन पंहिंजे इश्क में चयो, छा चयो?
तू है सारा नूर तेरा, सब घराना नूर का। तू है सारा नूर तेरा, सब घराना नूर का। ॾाढी दिल जी नाज़ पड़ा ॾाढो लाउड खे हींअर ठाहियो हमरा ठाहियो अलाए कया पर ठाहियो सुठो अथई। पहिरीं डबा पे हलाई हाणे लाउड हलाए। पर मुंहिंजा दोस्त वक़्त जे हिसाब सां कम जी मुद्दा तव्हां सभिनी खे कम कारियूं करणा आहिनि। मूंखे अहसास ऐं तव्हांखे अंदाज़ो कोन्हे त 1.5 कलाक त ॻिया पर पौणे 2 कलाक बि थियनि ॻिया 1.5 कलाक ॻिया त मुंहिंजा दोस्त इबादतुनि ते नाज़ न कजां, रियाज़तुनि ते नाज़ न कजां, नाज़ कजां त मुंहिंजे महबूब मदीने जे मीर ते कजां। फ़कीर नेक मोहम्मद कणियाल तोखे लख लख मुबारकूं, असुल मुबारकूं तुंहिंजे मरहूम बाबा जे खाते में हन। मरहूम मगफूर नज़र मोहम्मद ये न से मरहूम नज़र मोहम्मद कणियाल खे अल्लाह ताला उन जी मग़फ़रत फरमाए। अल्लाह ताला उन जे क़बर खे जन्नत जे बाग़न मां हिकिड़ो बाग़ बनाए। आयत जो हिस्सो पढ़ियो हुम। अल्लाह फरमायो उदऊनी अस्तजिब लकुम, रब जो मूंखां घुरो त मां ॾियांव। अल्लाह छा फरमायो? मूंखां घुरो मां ॾियांव। अल्लाह ईअं कोन चए तो वली दाद घुरे परी दाद न घुरे। रब ईअं कोन चए तो मौलवी घुरे पीर न घुरे। रब ईअं कोन चए तो पीर घुरे गुनहगार न घुरे। रब चयो सभई मुंहिंजा घुरो त ॾियांव, घुरो त ॾियांव। सोच हे जुमिलो वॾो आहे, क़ुरान जी आयत जो राज़ वॾो आहे पर टाइम वियो हलियो। फ़क़ीर माण्हू आहे पर जुमिलो ज़रूर चवां थो। ॿुध, प्यारे में प्यारो पुट हुजे, अब्बे ऐं अम्मा जो हुजे बि अकेलो। सुबुह जो उथियो, अम्मा 10 रुपया ॾे, हा मुंहिंजा बचा अचे वठ। चकर ॾे, अम्मा 10 रुपया ॾे, हा मुंहिंजा बचा अचे वठ। वरी आयो, अम्मा 10 रुपया ॾे, पुट हाणे त ॾिना अथमई 2 दफ़ा, अचे वठ पर हाणे एतिरा न खपाए न। वरी फिरियो, अम्मा 10 रुपया ॾे, पुट हाणे ॾाहो थी, अॼु तोखे छा थियो आहे? हे चोथों चकर थो पियो घुरी। वरी फिरियो, अम्मा 10 रुपया ॾे, हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे घणो तंग कंदे मां चमाट हणंदी में, हे वठ वरी न घुरजां। जेॾी महिल 6हों दफ़ो आयो त कन में हथ विधी महट को ॾिनईंसि त 6 चकर घुरबा आहिनि छा? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जी जल अमड़ जो प्यार दुनिया में बेमिसल आहे, मगर उहा जी जल अमड़ लाडलो बचड़ो हुजे, 1 दफ़ो घुरे, 2 दफ़ा, 4 दफ़ा, 5 दफ़ा, 10 दफ़ा नेठि तंग थी पवंदी आहे। मगर मुंहिंजो अल्लाह उहो आहे जो बानो घुरंदो आहे त उहो राज़ी थी पवंदो आहे। चवंदो आहे, ओ मुंहिंजा बाना जहिड़ो आहीं तहिड़ो, दुनिया जी अमड़ घणे घुरण तो नाराज़ थींदी आहे, मुंहिंजो ख़ुदा घणे घुरण ते राज़ी थी पवंदो आहे। दुनिया जी अमड़ अबो न घुरण ते राज़ी थींदा आहिनि। मुंहिंजो बच्चो ॾिसो ख़र्चाऊ सफ़ा कोन्हे, ख़र्च ई कोन थो करे, वठे ई कोन थो। अबो ऐं अम्मा न घुरण ते राज़ी थींदा आहिनि, लेकिन मुंहिंजो ख़ुदा उहो आहे जेको घुरण ते काविड़बो आहे, तोखां घुरी छो नथो? हाणे ख़ुदि फ़ैसिलो कर त अबे अम्मा जो प्यार वधीक आहे या रब जो प्यार वधीक आहे? जवाब ॾे। रात बि ठरी वई आहे, तूं बि माशाल्लाह ठरी वियो आहीं। ओ ॻोठ धणी बख़्श कणियाल में रहण वारा, जवाब ॾे, अबे अम्मा जो प्यार वधीक या मुंहिंजे रब जो? मुंहिंजे रब आवाज़ कयो अथनि मुंहिंजे रब जो। त पोइ हाणे ईमानदारीअ सां ॿुधा, सॼी दुनिया सां निभाई थो पियो, माइटनि सां बि निभाई थो पियो, दोस्तनि सां बि निभाई थो पियो, यारनि सां बि निभाई थो पियो। हिकिड़ो रुॻी कार्ड थो पहुचई त हमराह वियो। पैसा न आहिनि त ॿकरी बि विकण, ॿकरी न आहे त पछाड़ी में व्याज ते बि वठि। छो? यार कराचीअ में भत थो करे चरिया, यार कावड़जी वञे, भला कावड़जी पोइ छा कंदो? चई ॻाल्हाइण छॾे ॾींदो। दुनिया जो यार चवीं थो त न कावड़जे, छो न कावड़जे? ॻाल्हाइण छॾे ॾींदो, मुंहुं मटे वेंदो। मां तोखां थो पुछां, उन दुनिया जे यार जे हथ में न तुंहिंजी इज़त, न तुंहिंजी ज़िल्लत, न तुंहिंजो मौत, न तुंहिंजी हयाती, न तुंहिंजो रिज़्क़, न तुंहिंजी रोज़ी, कुझु बि जंहिंजे हथ में नाहे उन जो एतिरो ख़्याल थो करीं त काविड़जी न वञे।
हिकड़े मिंट जे ला उन यार दे भी निहार जंहिंजे हथ में तुंहिंजी इज्जत भी आहे, तुंहिंजी ज़िल्लत भी आहे, तुंहिंजी ज़िंदगी भी आहे त तुंहिंजो मौत भी आहे। सब कुछ जंहिं करीम रब जे हथ में आ, ताकत भी जंहिंजे हथ में आ, पावर भी जंहिंजे हथ में आ। ऐं हिकिड़ो मिंट ला वरी मदीने वारे मीर जे गुंबज़ खज़रा ते निगाह कर, जंहिंसां तुंहिंजे रूह जो रिश्तो निस्बत वारो ॻंढियल आ, जंहिंजे करे तोखे मुस्लमान गॾु वेहण बि ॾियनि था, खाराइनि बि था, खाइनि बि था। जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा सां निश्तो न हुजई त केरो गॾु थाम में बि कोन खारावई। आज़माइणी थी पंहिंजी ताक़त त आज़मा, जे समझी तो त मां भले केॾो बि तूं सुहिणो आहीं, कुझु बि आहीं, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते कलमो न पढ़, ॾिसूं तोखे हमराह गॾु विहारींदा हल। पर भले फाटल कपड़नि वारो, पर जे चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई छातीअ सां लाहींदसि, मस्जिद में भी गॾु विहारींदसि। ओ बासी न ॾे मूं बस कई। मतां ॻोठ धणी बख़्श कणियाल वारा चवनि हेॾो खां उबासी शुरू थी अचे हुते पहुती आहे। मुंहिंजा दोस्तो आख़िरी जुमला चवां त पंहिंजे रब सां निभायो, ॾाढो मुंहिंजो रब महिरबान आहे। पंहिंजे मदीने वारे मीर सां दोस्ती पकी कयो, ॾाढो करीम अथव। जिथे न सभु छॾे वेंदा उते मुंहिंजो मदीने जो मीर कम ईंदी अदा। मिट माइट दोस्त यार अड़ाई छॾे वेंदे, वॾी खॾ खोटरे अधे नज़र मोहम्मद खे बि छॾे आयो न, पुट हो न मोहम्मद अमीन, 5 मिंट गॾु त सुम्हिया त ख़बर पए कोई कोन थो हले। आएगा भी अकेला जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। हिन जिंदगी जो मक़सद इहो अथई, अमड़ जे पेट मां निकिते मुल्ला अज़ान चई, वरी जॾहिं अमड़ जे पेट में वञी थो बिना अज़ान जे मौली साहब जनाज़े जी निमाज़ पढ़ी। हाणे निमाज़ ऐं अज़ान जे विच में जेको फ़ासिलो इहा आहे तुंहिंजी ज़िंदगी जंहिं ते तो चरियो थी पियो हुई। इन ज़िंदगी खे अजायो न विञाए, अल्लाह जे ज़िक्र में गुज़ार, मुझे करीम आका अलैहिस्सलातु सलाम जे इश्क़ ऐं मुहब्बत में गुज़ार। अल्लाह जे मखलूक सां प्यार कर, खुदा जे मखलूक जी इज्जत कर, ग़रीबन सां हमदर्दी कर। पंहिंजे मुस्लमान भाउ खे खिलंदो ॾिसी ख़ुशि थी, उनखे खिलंदो ॾिसी मुबारक ॾे। जेकॾहिं कंहिंखे खिलंदो नथो ॾिसी उनखे खिलाइण जी कोशिश कर। हिन दौर में मुर्क मुंहिंजा दोस्त अणलभ थी वई आहे। जेको घरों थो निकिरे तॾहिं बि चप चप ते, ऑफिस मां निकितो तॾहिं बि चप चप ते, हारी बनीअ मां निकितो। छो मुर्क ख़तम थी वई आहे? छो ख़तम थी वई आहे? यार सां कनेक्शन जो ख़तम थी वियो आहे त मुर्क किथां बचंदी? महबूब सां कनेक्शन मज़बूत रख। कंहिंखे खिलाए नथो भला सघी त कंहिंखे कम अज़ कम रोआए न, कंहिंजी मदद कर। जे कंहिं मिसकीन जी मदद नथो करे सघी त कंहिंजो खस न, कंहिंखे प्यार ॾे, जे प्यार नथो ॾी त ॾुख आहे न। इंशा अल्लाह ताला मुंहिंजो अल्लाह कंदो ख़ैर थी वेंदो। राति जो सुम्हण वक़्तु घणी इबादत न कर, रुगी सोमणी जी निमाज़ पढ़ी सुम्हण महिल अर्शद निहारे चयो मौला गुनाहगार आहियां पर आहियां तुंहिंजो बानो, उम्मती तुंहिंजे महबूब जो पारत अथई, मुआफ़ कजां। बस घणी तूं इबादत लत ॾेई सुम्ही पओ। इंशा अल्लाह ताला इहा दुआ घुरी मौला फजर जे निमाज़ जी पारत अथई, पाण ई फ़रिश्ता उथारींदे हली फजर जी निमाज़ पढ़ाईंदे। सॼी राति तूं निंड कर, मलाइक लिख लिखां सवाबनि में। अहिड़ो सस्तो सौदो ॿियो आहे? चओ इंशा अल्लाह ताला ईअं कंदासीं। सुम्हण वक़्तु कलमो पढ़ी पोइ सुम्हंदासीं। चओ इंशा अल्लाह ताला पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे, पंहिंजे घर वारनि खे, कंहिंजी अमड़, कंहिंजी अदी, कंहिंजी न्याणी, कंहिंजी नुंहुं, जेके घर में बचड़ा आहिनि सभिनी खे कलमे जो ताक़ीद कंदासीं त कलमो पढ़ी पोइ सुम्हो। छो त जेको न माण्हू सुम्हण वक़्तु चवे त ला इलाहा इल्लल्लाह, छा माना थी? अल्लाह खां सवा कोई इबादत जो लाइक़ न आहे, हिकु अल्लाह आहे। कंहिंजो ज़िक्र कयईं, ॻाल्हि कंहिंजो ज़िक्र कयईं? अल्लाह उन छा चयो? फज़कुरुनी अज़कुरुकुम, तूं हिते यादि करो हुते बि यादि करे। अॻियां छा चई? मुहम्मदुर रसूलुल्लाह। चकमक छिके खणी वई, छो जो तो में लोह जी धात हुई, माना ईमान जो ज़रो हुयो। हाणे ख़ुदा खे यादि करे ऐं महबूब खे यादि करे जेको सुम्हे, सॼी राति ॿुधायो त हुनजे घर जे ॿाहिरों पहिरो चौकीदारी ख़ुदा जा मलाइक ॾींदा या कोन ॾींदा? जवाबु सुन जिंदर छो गणत में पियो आहे? कलमो पढ़ी मुंहिंजे महबूब जे मथां, बचड़नि खे कलमो पढ़ाए सुम्ही पओ। निंड जीअं अखि खुले चयो ला इलाहा इल्लल्लाह,
मैं सोचा मुस्तफा कहते कहते खुले आँख सल्ले अला करते करते सुमण वक्त भी कलमो पढ़ी उथण वक्त भी कलमो पढ़ अल्लाह कंदो तुंहिंजो ख़ैर थी वेंदो अदा मियां नेक मोहम्मद छा थे नालो मियां मोहम्मद अमीन अल्लाह ताला तुंहिंजे हिन महफ़िल खे क़बूल फरमाईंदो अल्लाह से तुंहिंजे बाबा साईं जी मग़फ़िरत फरमाईंदो अल्लाह मुंहिंजे महबूब जे सॼी उम्मत जी मग़फ़िरत फरमाईंदो जेके भी मुंहिंजा दोस्त कही आया आहिनि इहो न ॾिसिजो त बेनमाज़ी आहियूं इहो न ॾिसिजो इहो न ॾिसिजो त हेॾा गुनाहगार आहियूं सिर्फ़ु इहो ॾिसिजो त अॼु जो पंहिंजे ज़िक्र जे महफ़िल में घुरायो अथई पक राज़ी थियो आहे तॾहिं त घुरायो अथई न थिए त छो घुराए पंहिंजे काज में पंहिंजनि खे घुराइबो आहे या दुश्मननि खे जवाबु ॾियो पंहिंजनि खे नी त पोइ हीउ काज कंहिंजो आहे हीअ महफ़िल कंहिंजी आहे ख़ुदा जे ज़िक्र जी मुझे महबूब मुस्तफ़ा जे शान जी उहो राज़ी आहे तॾहिं घुरायो थी हाणे रुगी तूं पंहिंजे पाण खे सम्झाए होॾे कावड़ कान्हे का रुगी तूं कावड़ छॾे ॾाहो थी अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए ख़ुदा जा बाना 12 थी विया अथई 12 हाणे जेतिरा माण्हू हूंदव न ओतिरियूं तव्हांजो आहिनि सभु इश्क जूं फरमाइशूं हे हेॾो वेठो आहे हे कुझु ॿियो थो चवई हा हिकिड़ो मिंट हिन जी ॻाल्हि ॿुधां हिकिड़ो मिंट तुंहिंजी ॿुधां हाणे महिरबानी करो ॿियो कुझु न चवे बसि ईअं ठीकु आहे मिड़ई ॿिन्ही खे राज़ी कयो हितां उॾेरी वञो कूंज ॾाढी दिल खे लॻी हितां उॾेरी वञो कूंज ॾाढी दिल खे लॻी मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है वठी अंगण ते अचास पंजे पुनल जो पुछास वठी अंगण ते अचास पंजे दिलबर जो पुछास कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो त मन खे ॿुधाए हरम जूं ॻाल्हियूं छो थो वठी अची अल्लाह मन खे ॿुधाए हरम जूं ॻाल्हियूं गुंबज़े ख़ज़रा जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अॾो ॾुरी वञो कोयल अॼो उॾेरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾो खोयल अॼो उॾेरी वञो कांग ॾाढी दिल खे लॻी कांग अॼो उॾेरी वञो केरा मुंहिंजा जली विया थई जेरा कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा ॾाढो थकल सुभाणे ठटे वञणो आहे महफ़िल ते मिड़ई फ़क़ीर मोहम्मद ईसा जी दिल राज़ी हाणे हे फ़क़ीर चवंदो त हे साईं जो ख़ासि आहे करे हलो हिकिड़ो मिंट तोखे आए दिल एॾो तड़प न रोई अल्लाह तड़प न रोई इंशा अल्लाह इंशा
महीने सागे महीने हलबो मोटी मदीने अल्लाह हलबो मोटी मदीने चौ अल्लाह 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 ओ साईं के सब दिल पर के दाऊं नींद से महबूब के दाऊं नींद से मिटने माटन जो दोस्तन यारन जो पाड़े पारन जो सकने भाईरन जो दोस्तन प्यारन जो साहोरन यारन जो दिलड़ी भरी पई आहे दिलड़ी भरी पई बाग मदीने भरी पई यार बाग मदीने भरी पई ऐ दिल ए दो तड़प मायूस न थी दिले दर्द भरी मदीने हलदा सासी है मायूस न थी दिले दर्द भरी मदीने हलदा सासी नेठ पहजीब पवती वाग परी नेठे पहजीब पवती वाग परी मदीने जाओ साईं न छलवा गुलाम लिखे रुकी छड़ यकीन जे दामन के साईं न छलवा गुलाम लिखे रुको छड़ यकीन जे दामन के विदा तवक्कल वारा पार तरी विदा तवक्कल वारा पार तरी मदीने जाओ मायूस न थी दिले दर्द भरी मायूस न थी दिले दर्द भरी मदीने हलदा सासी जरा तेरे खैरा ख्याल कर के वडेरो दिसी कदे सवाल न कर देर खैरा अज न तो सुभाणे पर के दुनियादार के नचे जा तो मुके पैसा दे त मदीने वञा घुरनो थई त यार घुरजा जरा तेरे खैरा ख्याल न कर छोटे हिन अखिन सा मदीनो न ॾिठो सी न त कब्र में त मदीने वारे जो दीदार कला जरा तेरे में खैरा ख्याल न कर कह सण बोडसी कदे